رمضان رحمت رمضان رحمت رمضان یا محمد یا محمد یا محمد یا محمد یا محمد ایسی عزت آپ نے پائی کہ بس یا محمد ارے کی شب اسرا خدا نے وہ پذیرائی کہ بس یا محمد اور ایک پل میں مصطفیٰ کو عرش پہ بلوا لیا ایک پل میں مصطفیٰ کو عرش پہ بلوا لیا ارے اپنے بندے کی خدا کو ایسی یاد آئی کہ بس یا محمد اور گنتے گنتے تھک گئیں تاروں کی نازک انگلیاں گنتے گنتے تھک گئیں تاروں کی نازک انگلیاں ارے مصطفیٰ مرتضیٰ مصطفیٰ کے ہیں زمین پر اتنے شیدائی کہ بس یا محمد اور میں نے جلتی دھوپ میں جب چھیڑ دی نعت رسول میں نے جلتی دھوپ میں جب چھیڑ دی نعت رسول ارے رحمتوں کی ہر طرف ایسی گھٹا چھائی کہ بس یا محمد اور دیکھ اب بھی وقت ہے دامن نبی کا تھام لے دیکھ اب بھی وقت گئے دامن نبی کا تھام لے ارے ورنہ کل محشر میں ہوگی ایسی رسوائی کہ بس یا محمد اور ایک دن میں لکھنے بیٹھا تھا شب ہجرت کا حال ایک دن میں لکھنے بیٹھا
بیٹھا تھا شب ہجرت کا حال. ارے کیا کہوں یاروں، مجھے کچھ ایسی نیند آئی کہ بس یا محمد. اور ان فرشتوں نے ابھی پوچھا ہی کیا تھا اے فروش. ان فرشتوں نے ابھی پوچھا ہی کیا تھا اے فروش. ارے دفعتاً میرے سرخانے سے صدا آئی کہ بس یا محمد یا محمد. ماشاءاللہ، سبحان اللہ، یا محمد. بسم اللہ الرحمن الرحیم. السلام علیکم. اللہم صلی علی محمد وآل محمد. تمام تعریفوں ان رب پاک لائے جنہیں اساں کے خوبصورت نعمتوں ॾिनियूं. تمام تعریفوں ان رب پاک لائے جنہیں اساں کے ہی زندگीअ जो अनमोल ऐं ख़ूबसूरत तोहफ़ो ॾिनो, मोहबतुनि जो तोहफ़ो ॾिनो ऐं उन्हनि तोहफ़नि में इज़ाफ़ो कंदे रहमत जो ही, मग़फ़रत जो ही महीनो ॾिनो, बरकतुनि जो ही महीनो ॾिनो, यानी कि रमज़ानुल मुबारक. ऐं उन ई रमज़ानुल मुबारक में वरी खोड़ सारियूं ॿियूं ख़ुशियूं, ॿिया तोहफ़ा बि ॾिना, अनेक तोहफ़ा ॾिना. कॾहिं असांखे तोहफ़ो मिले थो लैलतुल क़द्र जो, कॾहिं असांखे तोहफ़ो मिले थो ताक रातुनि जो, कॾहिं असांखे अयाम मिलनि था बीबी ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा जा, त कॾहिं अयाम मिलनि था बीबी फ़ातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा जा. ऐं उन्हनि में अयामनि में, उन्हनि ई ॾींहंनि में हिकु अहम ॾींहुं, हिकु ख़ासि ॾींहुं जंहिंजो अॼु असीं ज़िक्र करण वारा आहियूं पंहिंजे रहमत रमज़ान जे ख़ूबसूरत प्रोग्राम खे अञा ख़ूबसूरत बणाइण लाइ. अॼु उन हस्तीअ जो ज़िक्र आहे जेका हस्ती ॿिनि नमाज़ुनि जे विच में तशरीफ़ फ़रमा थी. यानी कि चवंदा आहिनि त ज़ोहर जी नमाज़ ऐं असर जी नमाज़ जो वक़्तु हो त हिन हस्ती जी आमद थी. उहा हस्ती कहिड़ी हस्ती आहे? शेर ख़ुदा अलीउल मुर्तज़ा जा फ़र्ज़ंद, बीबी फ़ातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा जा फ़र्ज़ंद, नबी करीम आकाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नूरे चश्म, उन्हनि जे नूर मां पैदा थियल इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा आका इमाम हज़रत इमाम हसन मुज्तबा अलैहिस्सलाम जन जी अॼु विलादत बासादत आहे. इमाम हसन मुज्तबा जंहिंजो नालो ई असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि रखियो, उन्हनि ई हसन चयो. ऐं चवंदा आहिनि त हसन नालो पहिरियां इमाम हसन अलैहिस्सलाम जन जो रखियो वियो. उनखां पहिरीं न हसन नालो हो, न उनखां बाद में ॿियो कोई हसन नालो अहिड़ो ख़ूबसूरत रखियो वियो. इमाम हसन अलैहिस्सलाम जन जी विलादत बासादत असीं अॼु मल्हाए रहिया आहियूं, सेलिब्रेट करे रहिया आहियूं. उन्हनि जे नाव ही प्रोग्राम सलाम हुजे उन हस्तीअ खे, सलाम हुजे उन हस्तीअ ते जंहिं पंहिंजो नालो सखावत सां सभिनी खे ॿुधायो त सखावत थींदी छा आहे. अॼु ॾींहं ताईं मदीने पाक में सखावत जो नालो खयो वेंदो आहे त इमाम हसन अलैहिस्सलाम जन जे दस्तरख़्वान जो ज़िक्र पहिरियां ईंदो आहे. परे परे खां माण्हू ईंदा हुआ दस्तरख़्वान ते मानी खाइण लाइ. खोड़ सारा वाक़िया आहिनि, असीं कोट करणु वेहंदासीं त हीउ प्रोग्राम त छा, हीउ ॾींहुं त छा, महीननि जा महीना खुटी वञनि, पर इन्हनि हस्तियुनि जो अहल बैत जो ज़िक्र न खुटंदो ऐं ता क़यामत इहो ज़िक्र और फ़िक्र जारी रहंदो. इमाम हसन अलैहिस्सलाम जन लाइ चवंदा आहिनि त सुलह कराइण वारा. जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इमाम हसन अलैहिस्सलाम खे ॾिठो, फ़रमायाऊं त ए फ़ातिमा, ही फ़र्ज़ंद असांजो उहो फ़र्ज़ंद आहे जेको ॿिनि क़बीलनि में सुलह कराईंदो. ऐं ईअं ई थियो. जीअं अंसार ऐं महाजरीन जो असीं किसो पढ़ंदा ईंदा आहियूं, असांखे ख़बर आहे त नबी करीम जन कीअं सुलह कराई. उन्हनि जी पैरवी कंदे, उन्हनि जे नक्शे क़दम ते हलंदे इमाम हसन मुज्तबा अलैहिस्सलाम जन क़बीलनि में, माण्हुनि में सुलह पसंदि फ़रमाईंदा हुआ, सुलह कराईंदा हुआ. इन ई सुलह जे करे पंहिंजो तख़्त ताज, पंहिंजी हर शइ क़ुर्बान कयऊं. ऐं साबरीन, एतिरा साबरीन
जो उन्हनि जे साम्हूं अगरि उन्हनि खे कोई ॻाल्हाए त अल्लाहु अकबर उन्हनि खे मानियूं पेश कनि। इहे त मिसाल खोड़ सारा अहले बैत में मिलनि था। चवंदा आहिनि त हिकिड़ो शख़्स आयो गुस्से सां, ग़म सां, कावड़ सां भरियल इन्हनि जी दरबार में। इमाम हसन अलैहिस्सलाम जन साम्हूं तशरीफ़ फरमा हुआ ऐं अचण सां ई हू शख़्स तौबा नाउज़ बिल्ला ग़लति गुफ़्तार करणु लॻो मौला अली अलैहिस्सलाम जन जे बारे में, हज़ूर पाक जे बारे में ऐं गॾोगॾु इमाम हसन अलैहिस्सलाम जे बारे में बि। चवंदा आहिनि त इमाम हसन अलैहिस्सलाम जन सिर्फ़ु मुस्कुराए रहिया हुआ, कंटिन्यू मुस्कुराए रहिया हुआ, इन शख़्स खे ॾिसी रहिया हुआ। जॾहिं हू शख़्स ॻाल्हाए थकिजी पवंदो आहे त इमाम हसन अलैहिस्सलाम जन उन्हनि खां हिकिड़ो सुवालु कंदा आहिनि, छा तोखे बुख लॻी आहे? त हू शख़्स चवंदो आहे, हा मूंखे बुख लॻी आहे। पोइ इमाम हसन अलैहिस्सलाम जन हुकुम ॾींदा आहिनि त हिन खे मानी खाराई वञे, हिन खे पाणीअ जो गिलास पीआरियो वञे, हिन खे मिठो शरबत पीआरियो वञे। जॾहिं हुन शख़्स खे मानी पेश थींदी आहे, पाणी पेश थींदो आहे, त हुन शख़्स जे मुंहं मां इहे अल्फाज़ निकिरंदा आहिनि त बेशक मूं जेको ॿुधो हो इल्म में, सखावत में हू बहू तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ा आहियो, यानी कि उन जी आल आहियो। सुभान अल्लाह। अहिड़ा खोड़ सारा किस्सा असां वटि मौजूदु आहिनि इमाम हसन अलैहिस्सलाम जन जा। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि वाज़े कंदी हलां त चवंदा आहिनि त मौला हसन अलैहिस्सलाम जन कॾहिं बि जंग न कई। असां वटि किताबूं भरियूं पियूं आहिनि, खोड़ सारा किताब आहिनि ऐं असांखे मिलनि थियूं निशानियूं त इमाम हसन अलैहिस्सलाम जन बि जंगियूं कयूं। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि मां तव्हांखे इहा ॿुधायां त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन खे पहिरीं जंग सेखारण वारा इमाम हसन मुज्तबा अलैहिस्सलाम जन आहिनि। ऐं हिकिड़ी जंग सिफ़ीन जंहिंखे चवंदा आहिनि, उन में उठ जा पेर कटण वारो बि इमाम हसन मुज्तबा अलैहिस्सलाम जन पाण हुआ। पंहिंजो तख़्तो ताज इन लाइ छॾियाऊं त माण्हुनि खे पाण में एके ऐं ॿधी सां रहायूं ऐं इन्हनि खे उहो दर्स ॾियूं जेको असांजे नबी पाक अलैहिस्सलाम जन ॾिनो आहे, नबी पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिनो आहे। उन्हनि जी पैरवी कंदे हू पंहिंजे कम में एतिरा मशगूल थी विया जो पंहिंजो सभु कुझु छॾे, पोयां छॾे ऐं अॻियां वधिया। ऐं आख़िर में उन्हनि खे ज़हर ॾिनो वियो ऐं ज़हर जे आलम में बि पंहिंजे दुश्मननि खे जेके शरबत पीआरनि उहे अहले बैत आहिनि। इन्हनि जो अॼु ज़िक्र करणु वेहंदासीं। खोड़ सारा असां वटि सवाल बि आहिनि इन हस्ती जे बारे में, ज़रूरु पुछंदासीं। असां वटि बहितरीनु स्कॉलर हमेशह जीअं मौजूदु हूंदा आहिनि, अॼु बि असीं उन्हनि खे दावत ॾिनी आहे पंहिंजे प्रोग्राम में। मुफ्ती कुदरतुल्लाह साहब, अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र है। ऐं नाज़रीन, तव्हां जेकी ख़ूबसूरत नात ॿुधी, ख़ूबसूरत आवाज़ में सैयद शाहान ज़ैदी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? सैयद ओन रज़ा जाफ़री साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? नाज़रीन, छो न हिकु भेरो ॿीहर असीं को कसीदो का नात ॿुधूं ऐं पोइ वरी असीं ॻाल्हियुनि जो सिलसिलो शुरू कंदासीं। बिस्मिल्लाह करें, क्या सुना रहे हैं आप? मौला हसन के हुजूर कलाम के चंद अशआर आपकी बिदार समत नजर। बज़्म शबर में जो भी आएंगे, 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 खुल्द में वो ही घर बनाएंगे, खुल्द में वो ही घर बनाएंगे। ज़िक्र करके हसन का महफिल में, ज़िक्र करके हसन का महफिल में, ज़िक्र करके हसन का महफिल में, सैयदा से दुआएं पाएंगे, सैयदा से दुआएं पाएंगे। जब मिलेंगे लहद में मौला हसन, जब मिलेंगे लहद में मौला हसन, जब मिलेंगे लहद में मौला हसन, हम उन्हें मनकबत सुनाएंगे, हम उन्हें मनकबत सुनाएंगे। हमको जाना है कब्र में क्योंकि, हमको जाना है कब्र में क्योंकि, हमको जाना है कब्र में क्योंकि, कब्र में मुर्तज़ा जो आएंगे,
قبر میں مرتضیٰ جو آئیں گے، ہم حسن مجتبیٰ کے نوکر ہیں، ہم حسن مجتبیٰ کے نوکر ہیں، ہم حسن مجتبیٰ کے نوکر ہیں، ہم لحد میں یہی بتائیں گے، ہم لحد میں یہی بتائیں گے۔ ہوں گی ان سب سے فاطمہ راضی، ہوگی ان سب سے فاطمہ راضی، ہوگی ان سب سے فاطمہ راضی، ایک علم گھر پہ جو لگائیں گے، بزم شبر میں جو بھی آئیں گے۔ माशाअल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, नंढड़ो ब्रेक था वठूं, केॾांहुं न वञो, रहमत रमज़ान प्रोग्राम जारी आहे। हिकु भेरो ॿीहर भलीकार रहमत रमज़ान प्रोग्राम में। असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहियो लाइव आवाज़ टीवी ते। असांजा स्पॉन्सर आहिनि तलू कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, तपाल मेज़बान, जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। लाइफ बॉय शैम्पू में खोड़ सारा फ्लेवर्स आहिनि। लाइफ बॉय शैम्पू तव्हांजे वारनि खे मज़बूत बणाए थो ऐं इहो प्रोडक्ट ॿार बि आराम सां ईज़िली यूज़ करे सघनि था। सो लाइफ बॉय शैम्पू यूज़ कयो। नाज़रीन, अॼु बहितरीन ऐं ख़ूबसूरत ॾींहुं ऐं ईअं खणी चऊं त ईद जो बि ॾींहुं थी सघे थो। रमज़ान अल मुबारक में ई ईद थी वई, यानी कि इमाम हसन मुजतबा अलैहिस्सलाम जन जी विलादत बासआदत अॼु आहे। 15 रमज़ान ते हमेशह असीं इहा मल्हाईंदा आहियूं। उन हस्तीअ जी अॼु विलादत आहे जंहिंखे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन पंहिंजो आका, पंहिंजो मौला मञींदा आहिनि। ॿिया इमाम, पहिरियों इमाम इमाम अली ऐं ॿिया इमाम इमाम हसन मुजतबा सलाम अलैहि का असां पुछंदासीं। मुफ्ती कुदरतुल्लाह साहब जन असां सां मौजूद आहिनि। सो इन वाले सां छा चवंदा? आज का दिन बहुत अच्छा दिन है, खूबसूरत दिन है, इमाम हसन अलैहिस्सलाम की विलादत है। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ालल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम अर्रिज्सा अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम। मैं सबसे पहले आपका और आपके साथ की सारी टीम का शुक्रगुज़ार हूँ कि आपकी वसातत से आज नवासा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़िक्र खैर की अल्लाह ने मुझे सादत बख्शी है, और इस बात पर मैं अपने रब का बेहद शुक्र अदा करता हूँ, उसका शुक्रगुज़ार हूँ कि मेरे रब ने मुझे इस काबिल समझा कि अपने महबूब के प्यारे नवासे के ज़िक्र खैर की मुझे तौफ़ीक बख्शी है। माशाअल्लाह। ये यकीनन मैं समझता हूँ कि ये बहुत बड़ी सआदत की बात है, और ये सआदत हर किसी के मुक़द्दर में नहीं लिखी जाती। अल्लाह जिनको तौफ़ीक देता है वही अल्लाह के महबूब के अहले बैत का ज़िक्र खैर करते हैं। तो ये उसका एहसान है जो उसने मुझ नाचीज़ को ये तौफ़ीक बख्शी है। माशाअल्लाह। आज चूँकि दिन हज़रत सैयदना इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु ताला अन्हु की शहादत का दिन है, आपके विसाल का दिन है, आपकी जो शानें हैं, जो अल्लाह ने अज़मत अता फ़रमाई हैं, वो किसी से पोशीदा नहीं हैं। आपके प्रोग्राम के आगाज़ में आपने बहुत कुछ उनकी शान में बयान किया जी। तो मज़ीद ये है कि अल्लाह ताला ने भी अल्लाह के महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की अहले बैत का ज़िक्र कुरान के अंदर भी फ़रमाया है जी। और उनको हर किस्म की पाकी और निजासत से अल्लाह ने पाक फ़रमाया है, और उनकी मोहब्बत जो है वो ईमान का हिस्सा है। जिसके दिल में मेरे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की अहले बैत का प्यार और मोहब्बत नहीं है, वो बंदा साहिब ईमान नहीं हो सकता, और उसका ईमान मैं ये कहता हूँ कि अल्लाह की बारगाह में कबूलियत का दर्जा नहीं पा सकता। बेशक ईमान उसी का ही रब की बारगाह में मकबूल है जो हज़ूर अलैहिस्सलाम के साथ साथ आपके अहले बैत से भी प्यार करता हो। हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु की विलादत बासआदत 15 रमज़ान मुबारक 3 हिजरी में हुई, और बुखारी शरीफ में आता है कि आप रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम से बहुत ज़्यादा मुशाब शक्ल व सूरत में मुशाबहत रखते थे। जी। और जब आपकी विलादत बासआदत होती है तो हज़रत अस्मा बिनत उमैस रज़ियल्लाहु ताला अन्हा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में खुशखबरी लेकर आई कि अल्लाह ने आपको एक नवासा दिया है। तो आप अलैहिस्सलाम ने फरमाया मेरा बेटा मेरे पास लेकर आ जाए। तो हज़रत अस्मा बिनत उमैस हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु को कपड़े में लपेट कर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में पेश करती हैं। आप अलैहिस्सलाम ने हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु के दाएँ हाथ में कान में अज़ान दी और बाएँ कान में आपने जो है वो तकबीर पढ़ी,
اور پھر جناب علی المرتضیٰ شیر خدا رضی اللہ تعالیٰ عنہ سے فرمایا کہ اے علی اس میرے بیٹے کا نام کیا رکھا ہے؟ تو جناب علی المرتضیٰ شیر خدا رضی اللہ تعالیٰ عنہ عرض کی حضور آپ کے ہوتے ہوئے میرے کیا مجال ہے کہ میں آپ کے بیٹے کا نام رکھوں، لیکن خیال میرا یہ ہے کہ اس کا نام حرب ہونا چاہیے۔ تو آپ علیہ السلام نے فرمایا میں نے اس کا نام حسن رکھ دیا ہے۔ اور ایک روایت ہمیں یہ بھی ملتی ہے کہ حضرت امام حسن رضی اللہ تعالیٰ عنہ کا نام رکھنے کے لیے نبی پاک صلی اللہ علیہ وسلم اللہ کے حکم کا انتظار کرتے رہے، یہاں تک کہ جناب جبریل امین علیہ السلام رب کا پیغام لے کر آئے اور عرض کی یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم اللہ فرماتا ہے کہ آپ اپنے اس پیارے بیٹے کا نام حضرت ہارون علیہ السلام کے بیٹے شبر کے نام پہ رکھیں جس کا معنی حسن بنتا ہے۔ سبحان اللہ۔ تو اس پر نبی پاک صلی اللہ علیہ وسلم نے اپنے اس پیارے نواسے کا نام رکھا ہے۔ تو آپ اس بات سے اندازہ لگائیں کہ اللہ کو میرے محبوب صلی اللہ علیہ وسلم کی اہل بیت اور حضور کے نواسوں سے کتنا زیادہ پیار ہے، کتنا زیادہ حضور اللہ ان سے پیار فرماتا ہے۔ اور مسند امام احمد بن حنبل کے اندر روایت موجود ہے، حضرت ابو ہریرہ رضی اللہ تعالیٰ عنہ راوی ہیں، نبی پاک صلی اللہ علیہ وسلم نے فرمایا جس نے حسن اور حسین سے محبت کی اس نے مجھ سے محبت کی، اور جس نے ان سے بغض رکھا اس نے میرے سے بغض رکھا ہے۔ اور ترمذی شریف کے حدیث مبارک ہے میرے محبوب صلی اللہ علیہ وسلم نے فرمایا حسن اور حسین یہ جنتی جوانوں کے سردار ہیں، جنتی جوانوں کے سردار ہیں۔ اور حضرت ابوبکر صدیق رضی اللہ تعالیٰ عنہ بھی اس حدیث کے راوی ہیں، جناب حضرت عمر رضی اللہ تعالیٰ عنہ بھی راوی ہیں۔ مجموع الزوائد کے اندر یہ روایت موجود ہے کہ نبی پاک صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم کے کندھے پر جناب حسنین کریمین سوار تھے، تو حضرت عمر رضی اللہ تعالیٰ نے دیکھا تو آپ نے فرمایا کتنا اچھا جو ہے وہ کتنی اچھی سواری ہے۔ تو آپ علیہ السلام نے فرمایا عمر یہ بھی تو دیکھو سوار کتنے اچھے ہیں، سوار کتنے اچھے ہیں، ان کا مقام کیا ہے کہ اللہ کے محبوب صلی اللہ علیہ وسلم نے اپنے ان نواسوں کو اپنے کندھوں پر اٹھایا ہوا ہے۔ تو آپ دیکھیں کہ اللہ کے ہاں ان کا کیا مقام و مرتبہ ہوگا۔ تو ہم اگر ان کے فضائل بیان کرنے باہر بیٹھ جائیں تو وقت کم پڑ جائے، اللہ نے ان کو جو شان دی ہیں ہم ان کو جو ہے وہ بیان کرنے کی ہمارے اندر استطاعت نہیں ہے۔ یہ تو صرف ہم اپنا نام ان کے مداحوں میں لکھاتے ہیں کہ کل قیامت والے دن ہم بھی یہ کہہ سکیں کہ اے میرے محبوب صلی اللہ علیہ وسلم کے نواسو ہم نے بھی دنیا میں آپ کی تعریف کی تھی، آپ کا ذکر خیر کیا تھا، تاکہ میرا رب ان کے وسیلے سے ہماری بخشش فرما دے اور ہماری خطاؤں کو معاف کر دے۔ ماشاءاللہ مفتی قدرت اللہ صاحب نے بہت اچھا بیان فرمایا۔ سید شاہان زیدی صاحب اب ہمیں آپ کیا سنا رہے ہیں؟ بسم اللہ کریں۔ خدا کی پہچان بن کے جب سے مجھے تعارف ہوا حسن کا، خدا کی پہچان بن کے جب سے مجھے تعارف ہوا حسن کا، سمجھ میں آنے لگا ہے تب سے مجھے بھی خود خدا حسن کا، سمجھ میں آنے لگا ہے تب سے مجھے بھی کچھ خدا حسن کا، اور بطول عذرا کی گود میں وہ نزول جب کر چکا حسن کا، بطول عذرا کی گود میں وہ نزول جب کر چکا حسن کا، علی کے ہونٹوں سے کام لے کر خدا نے بوسہ لیا حسن کا، اور علی کے پہلے ہی واسطے پر خدا نے سن لی جو بات میری، علی
کے پہلے ہی واسطے پر خدا نے سن لی جو بات میری، ارے تو میں نے اگلی دعا کی خاطر بچا لیا واسطہ حسن کا، اور ابھی چراغوں کا سلسلہ تو امام مہدی تلک چلے گا، ابھی چراغوں کا سلسلہ تو امام مہدی تلک چلے گا، ارے ابھی تو زہرا کے گھر میں روشن ہوا ہے پہلا دیا حسن کا، اور لقب بدلنے سے شام والوں کبھی مقدر نہیں بدلتے، لقب بدلنے سے شام والوں کبھی مقدر نہیں بدلتے، ارے فقیر خود کو امیر لکھ لے نہ ہوگا ہم مرتبہ حسن کا، یہ میرا جبریل فکر اکبر مقام سدرا سے کیا بڑھے گا، یہ میرا جبریل فکر اکبر مقام سدرا سے کیا بڑھے گا، ارے دماغ چھوٹا شعور ادنا میں کیا لکھوں مرتبہ حسن کا، دماغ چھوٹا شعور ادنا میں کیا لکھوں مرتبہ حسن کا، خدا کی پہچان بن کے جب سے مجھے تعارف ہوا حسن کا۔ माशाअल्लाह सैयद शाहान ज़ैदी ने बहुत अच्छा कसीदा सुनाया। नाज़रीन वठूं था नंढड़ो ब्रेक। रहमत रमज़ान जो प्रोग्राम जारी आहे। इमाम हसन अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे, केॾा न वञो, वरी वापसि था अचो। रहमत रमज़ान प्रोग्राम में तव्हांखे भली कार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। अच्छा, टपाल जी थोड़ी तारीफ़ थी वञे त टपाल मेज़बान सिंची नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं एतिरो बहितरीनु आहे जो हर ढुक में मिले थो मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ऐं मुंहिंजो दस्तरख़्वान त टपाल मेज़बान खां सवाइ आहे अधूरो, ऐं मूंखे लॻे थो तव्हां बि टपाल मेज़बान खे पसंदि कंदा हूंदा। सो टपाल मेज़बान जी चांहि पीओ ऐं ॿियनि खे बि पीआरियो। नाज़रीन, बहितरीनु अॼु मौज़ू आहे असां वटि इमाम हसन मुश्तबा अलैहिस्सलाम जन जी विलादत बासआदत जो मौज़ू। बहितरीनु ॾींहुं, ऐं हूअं त रमज़ान मुबारक जो हर ॾींहुं बहितरीनु आहे, पर कुझु वरी जीअं मां चयमि त स्पेशल ॾींहं हूंदा आहिनि, त हीअ बि असां लाइ खोड़ सारो स्पेशल ॾींहुं आहे। जीअं लैलतुल क़द्र जी राति ॾींहुं ख़ूबसूरत आहे, जीअं असां वटि ॿिया ॾींहं मुक़दस आहिनि, तीअं हे बि ॾींहुं मुक़दस आहे। सो असां गुफ़्तगू खे जारी रखंदासीं। हिन वक़्तु असां वटि ॿिए बहितरीनु स्कॉलर, बहितरीनु महिमान जो
इज़ाफ़ो थियो आहे। मौलाना सैयद कंबर अली शाह नकवी साहब असां सां मौजूद आहिनि प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? तव्हांखे इमाम हसन जी विलादत बासआदत मुबारक हुजे। ख़ैर मुबारक। तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदमि त अॼोके ॾींहं जे हवाले सां इमाम हसन जे हवाले सां छा चवंदा? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला मुहम्मदिन व आलिहि त्ताहिरीन, अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु सुब्हानहु, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इन्ना अअतैनाकल कौसर। अॼु इमाम हसन अलैहिस्सलाम जी दुनिया में आमद जो मौक़ो आहे। 15 रमज़ान 3 हिजरी बैत अहल बैत में इस्मत जे रहल ते सखावत जो सहीफ़ो नाज़िल थियो। हा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। गुलशन ज़हरा जी पहिरीं बहार खे हसन मुजतबा चइबो आहे। सुभान अल्लाह। अॼु सूरह कौसर खे पंहिंजी तफ़सीर नसीब थी आहे। सुभान इन्ना आतैनाकल कौसर, जॾहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुटु दुनिया में हलियो वियो जी। त काफ़िर चयो त ही नाउज़ु बिल्लाह अबतर थी वियो आहे, हिन जी नस्ल अॻिते न आहे। मुंहिंजे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ थी, जी। अमर नाज़िल थियो, आयत नाज़िल थी, इन्ना आतैनाकल कौसर, असां अव्हांखे कौसर अता कई आहे। कौसर ख़ैर कसीर आहे, कौसर नस्ल कसीर आहे। कौसर यानी कसीर, कसीर चई नबीअ खे इन सूरे खां पोइ हिकिड़ी धीउ नसीब थी जंहिंजो नालो फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा। बेशक। पर हिकिड़ी धीउ त कलील हूंदी आहे, कसीर न हूंदी आहे, त पोइ कौसर जो मफ़हूम काॾे वियो? इमाम हसन मुजतबा अलैहिस्सलाम जो दुनिया में अचण ई इहो ऐलान आहे त उहो कौसर जो सिलसिलो अॼु खां वठी मज़ीद जारी थी रहियो आहे जी। हीअ नस्ल कसीर अॼु खां हिते दुनिया जे साम्हूं अची रही आहे। छो त पुट जे बदिले में धीउ मिली, हाणे पुटु नसीब थियो आहे। जीअं जो इमाम हसन मुजतबा दुनिया में आया आहिनि त 15 रमज़ान आलम इहो हो त मां रोज़े जी इबादत करे रही हुई, सुभान अल्लाह। ऐं पुटु अचण सां ई सजदे जी इबादत करे रहियो। सुभान अल्लाह, सुभान। हे घराणो आहे आली मोहम्मद अलैहिस्सलाम जो, जिते अचण सां ई सजदो कनि था। इन्हनि खे को ॿुधाए नथो त सजदो कीअं कबो आहे, छा थींदो आहे। सभु रिवायतूं लिखनि त हे अची करे इमाम सजदो कयो आहे। इहा ख़बर मौलाए काइनात वटि पहुती आहे, घर अंदरि तशरीफ़ वठी आया आहिनि। साईं हज़रत फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा खे सलाम कयो आहे, उन्हनि बि सलाम कयो आहे, जी। छो त हे सलामती जो घर आहे, जी जी। दारुसलाम आहे हिकिड़ी ॿिन्ही ते। ऐं इहा ख़ुशख़बरी ॾिनी आहे त अव्हांजो जानशीन दुनिया में आयो आहे, हसन मुजतबा जी आमद थी आहे। कुझु देरि खां पोइ इहा ख़बर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुती। उहे घर में अंदरि तशरीफ़ वठी आया ऐं अचण खां पोइ पंहिंजे पुट खे, लख़्ते जिगर खे, पंहिंजे टुकड़े खे हथनि में खई करे ॾिसणु लॻा। मां हाणे ख़िताबत में हिन खे तब्दील करे जुमिलो चवां, ज़रूरु। ॾिसंदा रहिया, ॾिसंदा रहिया, ॾिसंदा रहिया, ईअं लॻे पियो ॼण नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन अलैहिस्सलाम खे नथा ॾिसनि, हसन जे आईने में पंहिंजे बचपन खे ॾिसनि था, अक्स ॾिसनि था पंहिंजो। त माशाअल्लाह। मां जॾहिं दुनिया में आयो हुउमि त मां कीअं लॻंदो हुयुमि, सुभान अल्लाह। मुंहिंजो अचण जो हाल छा हुयो। छो त हे सभु बरादरान अहले सुन्नत अहले तशय्युअ सभु लिखनि था त इमाम हसन मुजतबा अलैहिस्सलाम शबी हुया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। शबाहत इन्हनि मां नज़र ईंदी हुई। ॾिसंदा रहिया, ॾिसण खां पोइ बोसो ॾिनो आहे पंहिंजे पुट खे। सुभान अल्लाह। कंहिं सवाल थियो कंहिं? कंहिं नाने न, उन जंहिं लाइ अमर थियो आहे, वही नाज़िल थी आहे, वमा यंतिकु अनिल हवा इन हुआ इल्ला वहयु यूहा। इन जो अमल नुत्क़ इलाही है। वमा रमैता इज़ रमैता वलाकिन अल्लाह रमा। हे कंकरियूं तव्हां उछलो था, पर हे हथ तव्हांजा आहिनि, उछले तो ख़ुदा। खुदा बेशक। माना मर्ज़ी इलाही ज़ाहिर थियण लाइ, मज़हर जे लाइ नबी अकरम जे वजूद जी ज़रूरत रखे थी। बेशक। नबी अकरम बोसो ॾेई ॿुधाइनि था त मां बोसो ॾेई रहियो आहियां, पर नानो थी करे न, नबी करे, अमर इलाही जे तहत। सुभान अल्लाह। हे हादी आयो आहे, दीन जी हिदायत करण वारो आयो। बोसो ॾियण खां पोइ मौलाए काइनात ॾे ॾिसी करे फरमायो, अली इब्न अबी तालिब अबुल हसन, तव्हां पंहिंजे पुट जो को नालो तजवीज़ कयो आहे, रखियो आहे को नालो पुट जी। उन्हनि अर्ज़ु कई, या नबी अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हां जे हूंदे मां कीअं नालो रखी सघां थो, जी। जॾहिं अव्हां असांजा सरबराह आहियो, घर जा बि सरबराह आहियो। मां हाणे ख़िताबत में चवां त ईअं लॻे पियो ॼण इमाम फरमायो, मां आहियां अलीउन वलीउल्लाह
ऐं अवां आयो मुहम्मद रसूलुल्लाह। बेशक ही थी नथो सघे त अलीउन वलियुल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ते सबक़त करे, मां अवां खां पहिरें जसारत नथो करे सघां, जी नालो अवां रखो। मुस्कुराइण लॻा त यकदम जिबरील नाज़िल थिया आहिनि, अमर इलाही जे ज़रिए चयो आहे। अल्लाह फरमाए थो हिन पुट जो नालो हज़रत हारून अलैहिस्सलाम जे पुट जे नाले ते रखो। हाणे हे हारून अलैहिस्सलाम केरु आहिनि? जी हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम, उन्हनि जे भाउ बि हुया, उनजो वज़ीर बि हुयो हारून। मूसा व हारून क़ुरान अक्सर हिन जो ज़िक्र जी कयो। जी हज़रत हारून अलैहिस्सलाम जा टे पुट हुया, हिकिड़े जो नालो हुयो शब्बर, ॿियो जो शबीर, टे जो हुयो मुशब्बर। अमर ईअं ई थियो त जीअं हारून जे पुट जो नालो अबरानी ज़बान जो आहे, तव्हां अरबी में तर्जुमो करे रखो सही त पहिरीं मरतबो, माना पहिरीं मरतबो दुनिया में हिकिड़ो नालो आयो जंहिंखे हसन चइबो आहे। सुभान अल्लाह, पहिरियों दफ़ो दुनिया में नालो आयो। हसन खां पहिरें को हसन न आहे, हा हसन खां हसन पहिरीं खां पहिरें हसन ई को न आहे। जी जी ऐं एॾो त हसीन नालो हसन त जेकॾहिं एराब न हुजनि त हसन हुसन लॻंदो आहे, हुसन हसन लॻंदो आहे। बेशक एॾी हसीन शख़्सियत नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में आई। हारून जे पुट जे नाले ते हिन जो नालो रखो। शब्बर हुयो, अरबी में तर्जुमो कयो हुयो, नालो थियो हसन। हाणे सुवाल इहो आहे त हारून जे पुट जे नाले ते छो? जी इन करे त जॾहिं जंग तबूक जे लाइ इमाम नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञनि पिया त मौलाए काइनात खे ॾिसी फरमायो, अंत मिन्नी बेमंज़िलत हारून मिन मूसा इल्ला अन्नहु ला नबी अबादी। अली तुंहिंजी मूंसां उहा ई निस्बत आहे जेकी हारून जी मूसा सां हुई, सुभान अल्लाह। बसि फ़र्क़ु इहो आहे मूंखां पोइ को नबी न थींदो। बेशक हा, मां आख़िरी नबी आहियां। आख़िरी नबी। त निस्बत हारून अली इब्न अबी तालिब हारून जहिड़ा आहिनि, ऐं हारून जे पुटु अली इब्न अबी तालिब जे पुट जो नालो हारून जे पुट ते रखियो वियो। सुभान अल्लाह। ऐं माना छा आहे हसन जी? जी मां हिकिड़ी ॻाल्हि करे बसि अॻिते तव्हां जी ज़रूर ज़रूर। हसन जी माना छा आहे? हसन आहे सिफ़त मुशब्बा जो सीगो। इसमें फ़ाइल हिकु हूंदो आहे, इसमें फ़ाइल हिकु हूंदो आहे सिफ़त मुशब्बा। इसमें फ़ाइल ऐं सिफ़त मुशब्बा में फ़र्क़ु इहो आहे त इसमें फ़ाइल हुदूस ते दलालत कंदो आहे, सिफ़त मुशब्बा सबूत ते दलालत कंदी आहे। हुदूस माना मां वेठो आहियां त मूंखे चवंदो, अरबी में चयो वेंदो जालिसुन, वेठो वेठल माण्हू। ठीक उथंदुमि त क़ाइम थी वेंदुमि, क़ाइमुन। ॻाल्हाईंदुमि त मुतकल्लिम थी वेंदुमि, नातिक थी वेंदुमि। जिते हालतूं तब्दील थियनि उते थींदो इसमें फ़ाइल। ऐं जिते हिकिड़ी ई हालत क़ाइमु रहे हुनखे चइबो आहे सिफ़त मुशब्बा। हसन मुश्तबा, हसन आहे सिफ़त मुशब्बा जो सीगो। माना छा आहे? यानी जंहिंजो हुस्न कॾहिं ख़तम न थिए हुनखे हसन चइबो आहे। सुभान अल्लाह, माशाल्लाह क़िबला, माशाल्लाह। तव्हां बहितरीन तारीफ़ बयान कई सैयद ओन रज़ा जाफ़री। इस खूबसूरत बात के साथ अगर आपकी खूबसूरत आवाज़ में कुछ हो जाए तो मज़ा आ जाए। बिस्मिल्लाह। मैं मौला हुसैन के हुजूर कलाम के चंद अशआर पेश करूंगा। मेरा हुसैन, मेरा हुसैन, मेरा हुसैन, मेरा हुसैन, ज़हरा के दिल का है बस तू ही चैन। मेरा हुसैन, मेरा हुसैन, मेरा हुसैन, ये राज क्या है राहिब ने जाना, देता है बेटे ज़हरा का बेटा, देता है बेटे ज़हरा का बेटा। कहता था राहिब बस या हुसैन, मेरा हुसैन, मेरा हुसैन, मेरा हुसैन। जाती है दुनिया अब जिसके दर पर, बोले ज़माना उसको कलंदर, बोले ज़माना उसको कलंदर। वो भी है तेरा मंगता हुसैन, मेरा हुसैन, मेरा हुसैन, मेरा हुसैन। फितर को जो पर बख्शे खुदा ने, उसको वही पर वापस दिलाने।
اس کو وہی پر واپس دلہانے کافی ہے تیرا جھولا حسین میرا حسین میرا حسین میرا حسین. ماشاءاللہ سبحان اللہ. مفتی قدرت اللہ صاحب، آپ نے بہترین خطاب فرمایا امام حسن مجتبیٰ علیہ السلام کے بارے میں. لیکن آج کل کا جو ہم دور دیکھ رہے ہیں، امام حسن علیہ السلام کا دور دیکھ لیں، ان کو کہا جاتا ہے کہ امن پسند، صلح کروانے والے تھے آپس میں. اچھا بریک لیتے ہیں ناظرین. بریک تھا وٹھوں ऐं वापसि अची करे मुफ़्ती साहिब जन खां मां सवाल कंदमि. रहमत रमज़ान प्रोग्राम में तव्हांखे ॿीहर भली कार कयां थी. असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू. अमा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए. तलो ते आहे मायरुनि खे गुज़िरियल 70 सालनि खां पूरो भरोसो, जेको खाधनि खे ठाहे थो सेहतमंद ऐं मज़ेदार. हिन रमज़ान पचायो मज़े जा खाधा तलो में, त जीअं तव्हांजा ॿार बि चवनि अमा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए. नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो कंदासीं जारी. पर ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजो जो टॉपिक आहे इमाम हसन मुजतबा अलैहिस्सलाम जन जी विलादत बासआदत, जिन ते असांजा ॿई स्कॉलर मौजूद आहिनि. मुफ्ती कुदरतुल्लाह साहब बेहतरीन खिताब फरमायो. पर इस दफ़ा मैं आपसे ये सवाल करना चाहूँगी कि आजकल का जो दौर देख रहे हैं हम, नक्सा नक्सी का दौर है, एक दूसरे को बर्दाश्त नहीं कर पाते हम, और जिनकी हम पैरवी करते हुए आ रहे हैं, जिनका आज दिन है इमाम हसन का, उन्होंने कितनी सुलह करवाई, कितनी रहमी दिखाई, कितनों को आपस में भाई भाई किया, तो हमें क्या सबक मिलता है? جی آپ نے بڑا اچھا سوال کیا اور ایک اچھی بات کی طرف آپ نے اشارہ کیا کہ جو اس دور کی ضرورت بھی ہے جی، اور میرے محبوب صلی اللہ علیہ وسلم کی تعلیمات بھی یہی ہیں، اور آپ علیہ السلام کے نے عملی طور پر بھی اس چیز کا جو ہے وہ اظہار کیا ہے کہ فتح مکہ کا جب موقع تھا تو نبی پاک صلی اللہ علیہ وسلم جب فاتح کی حیثیت سے مکہ المکرمہ میں داخل ہوئے جی، تو آپ کے سامنے وہ لوگ سارے موجود تھے کہ جنہوں نے آپ کو تکلیفیں دی، آپ کے اہل بیت، آپ کے اصحاب کو جو انہوں نے ستایا تھا، اور جن کی وجہ سے آپ مکہ المکرمہ سے مدینہ المنورہ ہجرت فرما گئے. اب جب آپ فاتح کی حیثیت سے ان کے سامنے آئے تو آپ نے ان سے پوچھا کہ تمہارا کیا گمان ہے کہ میں تمہارے ساتھ کیا کروں گا؟ تو سب نے عرض کی کہ حضور آپ تو ہمارے بڑے جو ہے وہ کریم بھائی ہیں. تو آپ علیہ السلام نے فرمایا آج تمہارے لیے کوئی جو ہے وہ تم سے بوجھ کچھ نہیں ہے، تم سب جو ہے وہ اللہ کے لیے آزاد ہو. تو یہ میرے محبوب صلی اللہ علیہ وسلم کا اسوہ جو حضور نے اپنے سامنے رکھا ہے. اور سیدنا حضرت امام حسن مجتبیٰ رضی اللہ تعالیٰ عنہ کی تو تربیت میرے محبوب صلی اللہ علیہ وسلم کے آغوش رحمت میں ہوئی ہے. تو یقیناً آپ علیہ السلام آپ رضی اللہ تعالیٰ عنہ جس طرح ظاہری شکل و صورت کے اعتبار سے آپ علیہ السلام کے مشابہ تھے، تو آپ کی تعلیمات اور اسوہ کا بھی وہ عملی طور پر نمونہ تھے. عملی طور پر نمونہ تھے. نبی پاک صلی اللہ علیہ وسلم کی حدیث مبارک ہے، آپ علیہ السلام نے فرمایا کہ بے شک جس کے اندر نرمی جو ہے وہ رکھ دی جاتی ہے تو وہ نرمی اس کے اندر خوبصورتی پیدا کر دیتی ہے، اور جس کے اندر سے یہ چیز نکال دی جائے وہ اس کے اندر عیب پیدا کر دیتی ہے. مثال کے طور پر ایک واقعہ آپ کے سامنے میں عرض کروں کہ حضرت امام حسن حضرت امام حسین رضی اللہ تعالیٰ عنہما تشریف لے گئے ایک جگہ. تو ایک بزرگ کو دیکھا کہ وضو کر رہے اور وضو میں وہ غلطی کر رہے، صحیح وضو نہیں کر رہا. تو اب یہ میرے محبوب صلی اللہ علیہ وسلم کی تربیت کا انداز آپ دیکھیں کہ دونوں شہزادوں نے اس بزرگ سے کہا کہ چچا ہم دونوں بھائی وضو کرتے ہیں، آپ دیکھ لیں کہ ہماری اگر کوئی غلطی ہو تو اصلاح کر دیجئے گا. تو اب ان دونوں شہزادوں نے وضو کیا تو اس بزرگ نے جب دیکھا تو اس کو اپنی غلطی کا احساس ہوا کہ میں تو یہاں پر غلطی کر رہا تھا، وضو میرا صحیح نہیں تھا. تو یہ انداز تھا کہ اس کی عزت نفس بھی باقی رہ گئی اور اس کی اصلاح بھی ہو گئی. یہ چیز اس چیز کی جو ہے بہت زیادہ ضرورت ہے جو برداشت کی طرف آپ نے اشارہ کیا نا. جیسے حضرت امام زین العابدین رضی اللہ تعالیٰ عنہ کا واقعہ ملتا ہے کہ آپ کا جو ہے غلام گرم شوربہ جو ہے لے کر آیا اور اس کے ہاتھ سے گر گیا تو وہ ڈر گیا. تو اس نے قرآن پاک کی ایک آیت کا حصہ پڑھا، اس نے کہا والکاظمین الغیظ، کہ غصے کو پی جانے والے. تو آپ نے فوراً فرمایا میں نے اللہ کے لیے غصہ پی لیا ہے. اس نے اگلا حصہ پڑھا والعافین عن الناس، لوگوں کو معاف کر دینے والے. آپ نے فرمایا میں نے اللہ کے لیے تجھے معاف کر دیا. اس نے اگلا حصہ پڑھا، فرمایا ان اللہ یحب المحسنین، اللہ احسان کرنے والوں کو پسند کرتا ہے. آپ نے فرمایا میں نے اللہ کے لیے تجھے آزاد کر دیا ہے. تو یہ سارا میرے محبوب صلی اللہ علیہ وسلم کی تربیت کا اثر تھا، اور یہ میرے محبوب کی تعلیمات اور اسلام کی تعلیمات یہ ہیں کہ ہمیشہ جو ہے وہ امن سکون کا، ہمارا دین اسلام ایسے دین امن ہے. اور میرے محبوب صلی اللہ علیہ وسلم نے تو سیدنا حضرت امام حسن رضی اللہ تعالیٰ عنہ کے پہلے سے
के बारे में पहले इरशाद फरमा दिया था कि जैसे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला से रिवायत है, आप फरमाते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर पर तशरीफ़ फरमा है और आपके पहलू में जनाब हसन मुज्तबा रज़ियल्लाहु ताला अन्हु बैठे हुए हैं। आप अलैहिस्सलाम सहाबा को वाज फरमा रहे हैं, कभी सहाबा की तरफ देखते हैं, कभी अपने नवासे की तरफ देते हैं। मेरे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया ये मेरा नवासा सरदार है और ये दो मुसलमान गिरोहों के दरमियान सुलह करवाएगा। तो ये इस बात की तो पहले मेरे महबूब ने गवाही दे दी थी और फिर वो बात सच साबित हुई कि जब हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु की चूँकि तबीयत के अंदर ये था कि आप फसाद और खून खराबा आपको पसंद ही नहीं था, तो इसलिए आपने उम्मत का खून बहाने से बचाने के लिए आपने सुलह की और जो है वो आप अलैहिस्सलाम की आपकी जो गैब की खबर थी उसको अल्लाह ताला ने सब सच साबित कर दिया। माशाल्लाह। कुदरतुल्लाह साहब, फिर हमें क्या सबक मिल रहा है? आजकल हम मुसलमान हो के भी हमारे पास हर चीज़ मौजूद है, हमें इस्लाम का तरीका पता है, फिर भी हम सुलह नहीं करवाते बल्कि और लड़ाई झगड़े में मतलब आग लगाते हैं कि हाँ ये दोनों ग्रोह हैं या फैमिलीज़ हैं या दो लोग भी हैं वो जुदा हो जाएं। असल में बात यह है कि इस्लाम की तालीमात से दूरी है ना जी। दीन इस्लाम की जो तालीमात है उनसे नावाकफियत की बुनियाद पर ये सब किया जाता है, या कुछ ऐसे जो है वो नाहंजार और बदबख्त लोग होते हैं जिनकी तबीयत के अंदर ये चीज़ होती है, अल्लाह ने रख दी होती है कि वो जो है वो लोगों के दरमियान फितना फसाद उनका जो है वो मशगला होता है। तो ऐसे लोगों के बारे में तो कुरान में भी जो है बड़ी वईदात आई और मेरे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने भी ऐसे लोगों के लिए दर्दनाक अज़ाब का जो है वो उनको वईद सुनाई है। लिहाजा हमें बहसीयत मुसलमान और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का ग़ुलाम होने और आप अलैहिस्सलाम के अहले बैत का ग़ुलाम होने की हैसियत से हमारा ये हक़ बनता है कि जो तालीमात अल्लाह और उसके रसूल और आपके अहले बैत ने हमारे तक पहुँचाई हैं, हर मुसलमान जो कलमा पढ़ता है अल्लाह की वादनीत और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रिसालत की गवाही देने वाला, उस पर लाजिम है कि हम जिस तरह ज़हरी तौर पर ज़बान से उनसे मोहब्बत का दावा करते हैं, सच्ची मोहब्बत यह है कि उनके अमल को अपनाया जाए। जिस तरह उन्होंने ज़िंदगी गुजारी, जो उनका किरदार है, जो उनके अखलाक हैं, जो उनके अमाल हैं, हम उनको अमली ज़िंदगी में लेकर आएंगे तो इंशाअल्लाह एक माशरा जो है खूबसूरत माशरा तश्कील पाएगा। माशाल्लाह, बेहतरीन अल्फाज़। क़िबला तव्हां खां ज़रूरु पुछंदमि त हिकु त सुलह रहमी जीअं असीं ॻाल्हायूं था, इमाम हसन खे मंसूब कयो वेंदो आहे सुलह रहमी ऐं इंसाफ़ पसंद, ऐं ॿिए तरफ़ असीं हाणे हिन वक़्तु दौर ॾिसूं पिया पंहिंजो, छा चवंदा? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। माशाल्लाह, ॾाढो सुठो अवां सवाल कयो आहे। इमाम हसन मुज्तबा अलैहिस्सलाम जी सीरतूं असांखे सिखणु खपे जी, छो त हू दुनिया में आए असांखे सेखारण जे लाइ आहिनि, बेशक तरबियत जे लाइ, असांजी तरबियत जे लाइ दुनिया में तशरीफ़ वठी आया। ऐं जेका सीरत नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुई उन सीरत खे अॻिते वधायो आहे इमाम हसन मुज्तबा। छो त मां जीअं हाणे अर्ज़ु कयो त शबाहत हुई, त मां पहिरीं ॻाल्हि इहो अर्ज़ु कंदो हलां, सही बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे, किताबुल अंबिया आहे ऐं 3544 हदीस जो नंबर आहे जी। रावी चए थो रायतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो त इमाम हसन मुज्तबा बि हुननि सां गॾु हुया। कान अल हसन इब्न अली अलैहिस्सलाम युशबिहुहु, सही बुखारी शरीफ़ आहे जी। इमाम हसन इब्न अली अलैहिस्सलाम रज़ियल्लाहु अन्हु न लिखियो, अच्छा, अलैहिस्सलाम। युशबिहुहु मेरे नबी अकरम सल्लल्लाहु, मुंहिंजे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां शबाहत रखंदा हुया। ठीक, शबी है नबी, हाणे जेको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शबी हुजे, फ़क़ति जिस्मानी तौर ते न, अमली तौर ते भी जी, सीरत उहो साॻी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत इहा हुई त पत्थर माण्हू हणनि पिया, कंडा रस्ते में कूड़ो उछलाइनि पिया, हर ॻाल्हि नबी अकरम बर्दाश्त कई आहे। साॻी सीरत इमाम हसन मुज्तबा अलैहिस्सलाम जी हुई। माण्हू एतराज़ कनि पिया, माण्हू सुलह खां पोइ इश्काल कनि पिया, पर इमाम अलैहिस्सलाम उन्हनि खे बर्दाश्त कयो आहे। ऐं हिकिड़ो शाम हिकिड़ो शख़्स आयो ऐं इमाम जे साम्हूं अची करे गारियूं ॾियणु लॻो जी। हे इताई अफ़सोस ऐं ताजुब जी ॻाल्हि आहे त इमाम शबीह नबी जंहिंजो ज़िक्र क़ुरान में, उन जे साम्हूं हिकिड़ो उम्मती अची करे गारियूं ॾिए जी जी, जॾहिं थकी वियो गारियूं ॾेई 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 ॾेई। हाणे इमाम जन फरमायो मूंखे ईअं थो लॻे ॼण तूं को मुसाफ़िर आहे, मूंखे ॿुधाए तूं वटि जेकॾहिं रहाइश जी जाइ न आहे त मां तोखे रहाइश ॾियां, मानी न आहे खाधी त मां तोखे मानी ॾियां, सफ़र जो ख़र्चो न आहे त मां तोखे सफ़र जो ख़र्चो अता कयां। इहा सभु शइ इमाम उन्हनि खे अता कई जी। जीअं हुन इहो इमाम जी इहा सीरत खे मुलाहिज़ो कयो आहे त चवणु लॻो त मूंखे त ग़लति ॿुधायो वियो, अव्हां जी सीरत त का ॿी शइ आहे, मूंखे माफ़ु कयो, मां माफ़ी थो घुरां अव्हां सां, ऐं मां अव्हां जे क़दमनि अचण जे लाइ तयारु आहियां। हिकिड़ी सीरत आहे जंहिं हुनखे तब्दील करे छॾियो आहे, छो त अक्स उहो ई आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत।
ऐं वाक़ियो इंतिहाई मशहूरु आहे ऐं मां इहो अर्ज़ु कंदो आहियां त असां चवंदा आहियूं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नवासा आहिनि इमाम हसन ऐं इमाम हुसैन ऐं बि धीउ जा पुट आहिनि, पर क़ुर अञा फज़ीलत वधाईंदे चए थो जी फ़कुल तआलौ नदउ अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम। मुबाहिले जी आयत आहे, मुबाहिले जी। जॾहिं हे नसारा नजरान आया आहिनि मुबाहिले जे लाइ दावत ॾिनी त अचो असां त मुबाहिलो कयो। छा ते मुबाहिलो हुयो त अल्लाह हिकु न आहे, हिकु न आहे। जी टे जी आहिनि। ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है कुल हुवल्लाहु अहद, अल्लाह अहद आहे। इन ते मुक़ाबिलो हुयो मुबाहिलो। मुबाहिले में केरु वेंदो अम्र इलाही थियो, पंहिंजी मर्ज़ी सां न, न दो अबना अना व अबनाकुम, इन्हनि खे चओ तव्हां पंहिंजा पुट वठी अचो, असां पंहिंजा पुट वठी था अचूं। त छा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुट हुया ऐं जमा जो सीगो इस्तेमालु थियो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मन जे मुक़ाबले ते इमाम हसन ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे पंहिंजे पुट जी हैसियत में वठी विया आहिनि। मुबाहिले जे मैदान में क़ुर जी आयत जे मुताबिक़ इब्ने रसूलिल्लाह आहे, रसूल जा पुट आहिनि। नवासा असां चवंदा आहियूं रिश्ते जे हिसाब सां, पर जेकॾहिं क़ुर जी निगाह सां ॾिसूं त इब्ने रसूलिल्लाह, सुभान अल्लाह, केॾो वॾो रुतबो आहे इमाम अलैहिस्सलाम। अहिड़ी अज़मत वारी शख़्सियत। ऐं अञा हिकिड़ो मां वाक़ियो अव्हांजी ख़िदमत में पेश मां इहो इन वाक़े ते क़िबला तव्हांखे रोकींदमि। नाज़रीन वठूं था नंढड़ो ब्रेक, ऐं ब्रेक में असीं हलंदासीं अदी आबदार त तलो में अॼु छा पचाए रहियूं आहिनि, कहिड़ी रेसिपी तयारु करे रहियूं आहिनि। जी थैंक यू सो मच सबा ऐं अस्सलाम वालेकुम तमामु ॾिसण वारनि खे, घर भातियुनि खे। उमेदु आहे त बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, मज़े में हूंदा ऐं रोज़ा तव्हांजा तमामु सुठा गुज़रंदा हूंदा, रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं। ऐं हाणे असां अचूं था पंहिंजी रेसिपी जी तरफ़। अॼु जी जेका रेसिपी आहे मुंहिंजी त तमामु फेवरेट आहे, मूंखे उहे बि मिठो इलाही मज़ेदार लॻंदो आहे। ऐं अॼु असां पंहिंजा फ्रेंच टोस्ट पिया ठाहियूं। फ्रेंच टोस्ट में अॼु असां ऐड कंदासीं रूह अफ़ज़ा। त रूह अफ़ज़ा अॼु असां उन में शामिलु था कयूं। उन खां अलावा जेके इंग्रेडिएंट्स आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। मां इन में ऐड थी कयां हिकिड़ो कप खीर इन में शामिलु कंदासीं। इन सां गॾोगॾु इन में शामिलु कंदासीं बेदो हिकिड़ो, हे इन में हलियो वियो। इन खे कंदासीं सुठे तरीक़े सां मिक्स। अच्छा, उन खां पोइ ते अॼु मां इन में शामिलु थी कयां हमदर्द जो रूह अफ़ज़ा। तमामु ज़बरदस्त आहे, बहितरीनु आहे। इन जो रंग, ख़ुशबू, ज़ाइको ऐं इन जी जेका बॉटल आहे उनखे ओपन कंदासीं। रूह अफ़ज़ा सां गॾोगॾु असां सां ताउन कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि, जंहिंजो चवणु आहे त 70 सालनि खां असां जूं जेके माहिर आहिनि उहो भरवसो कंदियूं आहिनि तलो कुकिंग ऑयल ते। इन सां गॾोगॾु हमदर्द जो रूह अफ़ज़ा, हमदर्द जा ज़बरदस्त स्पाइस मिक्स आहिनि असां वटि, ऐं इन सां गॾोगॾु टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जेका तमामु ज़बरदस्त चांहि आहे। अच्छा, हाणे रूह अफ़ज़ा विझण सां असांखे ॿ फ़ाइदा थींदा। हिकिड़ो त इहो, मां हाणे इन में कंहिं क़िस्म जी खंडु ऐड न कंदमि, ऐं ॿी ॻाल्हि इहा त तमामु ख़ूबसूरत रंग अची वेंदो असांजा जेके फ्रेंच टोस्ट आहिनि इन्हनि ते। डिप न कंदासीं इन में स्लाइस खे, बल्कि मां ऐड कंदमि सुठे तरीक़े सां ऐं कढी करे उन्हनि खे कंदासीं सिंपली फ्राई। त मां अॼु इस्तेमालु थी कयां हे असांजो डालडा बनस्पति गिह। पाउचिस में भी अवेलेबल आहे, तव्हां रिफ़िल करे सघो था। ऑयल आहे इन्हनि जो, गिह इन्हनि जो आहे। चलो जी, थोड़ो ऐड था कयूं। चलो जी, बस इहो शामिल कयोसीं। अच्छा, इन खां बाद में हिन में असां ऐड कयो अथसीं बेदो, खीर ऐं हमदर्द जो रूह अफ़ज़ा। बस इहे ॿ शयूं मां इन में शामिल कयूं आहिनि। फ्राई कंदा वेंदासीं। उन खां बाद में तव्हां इन खे सर्व करे सघो था। फ्रूट्स सां गॾु तव्हां सर्व कयो, सुठो लॻंदो आहे। मथां तव्हां थोरो जामे शीर, मथां तव्हां थोरो इन में रूह अफ़ज़ा ऐड कयो, उहो बि तमामु सुठो लॻंदो आहे। हिकिड़ो स्पून हितां खणी था वठूं, जंहिंसां असांखे उटलाइण पुटलाइण में ज़रा
आसानी थी वेंदी ऐं जेके ब्रेड जा स्लाइसिस आहिनि न इहे मां 2 गॾु थी खणा। थोरो थुल्हो हूंदो आहे न फ्रेंच टोस्ट त पोइ ॾिसण में बि सुठो लॻंदो आहे। अच्छा, हे खणी करे तव्हां हिन में जेको खीर ऐं रूह अफ़ज़ा बेदे जो जेको असांजो मिक्सचर हुयो उन में सुठे तरीक़े सां हिनखे डिप कंदासीं। सुठे तरीक़े सां डिप कयो ऐं डायरेक्टली थी अची वेंदो हे फ्राइंग ते। बसि गॾु कंदासीं 2 स्लाइस, डिप थींदो हिन मिक्सचर में ऐं उन खां बाद में फ्राई था कयूं। बसि रंग तमामु ख़ूबसूरत आयो आहे हिन जो। अच्छा, इहे थी वञनि त पोइ असां ॿिया था कयूं। थोड़ी बाहि भी तेज़ था कयूं। चलो जी। अच्छा, ॿिन्हिनि तरफ़ों सुठे तरीक़े सां हिनखे फ्राई कंदासीं ऐं फ्राई करण खां बाद में असां हिनखे डिश आउट कंदासीं। अगेन थोरो रूह अफ़ज़ा ड्रेज़िल कयो हिन ते, थोड़ा तव्हां फ्रूट्स ऐड कयो, उहे बि सुठा लॻंदा आहिनि, या चॉकलेट सॉस, कैरेमल सॉस, जेको तव्हांखे सुठो लॻे। असां हिन ते रूह अफ़ज़ा शामिलु कंदासीं ऐं उन सां गॾु हिनखे सर्व कंदासीं। ऐं सहर में इलाही सुठो मज़ेदार लॻंदो आहे, ॿार इलाही पसंदि कंदा आहिनि। इफ़्तार में बि तमामु सुठो लॻंदो, दिलि चवंदी आहे त कुझु मिठो बि हुजे ज़बरदस्त खाइण जे लाइ। अच्छा, हिकिड़े तरफ़ों थोरा थी वेंदा न पोइ असां हिन जी तरफ़ उटलाईंदासीं। जेकॾहिं अॼु जी स्पॉन्सर्स जी मां ॻाल्हि कयां त अॼु जा स्पॉन्सर्स आहिनि हमदर्द जा मसाला ऐं इन सां गॾोगॾु MSG फ्री आहिनि असांजा इहे मसाला। तमामु ज़बरदस्त इन्हनि जी रेंज आहे। पाकिस्तानी ऑथेंटिक जेके खाधा हूंदा आहिनि उन्हनि जो तमामु बहितरीनु अरोमा ज़ाइको तव्हांखे मिलंदो जेकॾहिं तव्हां उन्हनि खे तयारु कंदव हमदर्द जे स्पाइस मिक्स सां। मेज़बान प्रीमियर डस्ट टपाल टी पंहिंजे रंग, खुशबू ऐं ज़ाइके जे करे सिंध भर में नंबर 1 चांहि आहे। तमामु ज़बरदस्त आहे इहो बि। हमदर्द जो रूह अफ़ज़ा जंहिंमें अॼु असां ठाहियूं था पंहिंजा फ्रेंच टोस्ट ऐं इन सां गॾोगॾु तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह। ऐं असां सां गॾु स्पॉन्सर आहिनि, असां सां गॾु ताउन कयो आहे लाइफ बॉय शैम्पू। सुठे तरीक़े सां फ्राई कंदासीं हिकु तरफ़ ऐं बिल्कुलु बि तेज़ कलर नाहे ॾियणो। हिकिड़ो ॿियो बि मां स्पून थी खणा। थोरो हीअं गोल्डन थी वञे न त पोइ बसि असां हिनखे उटलाईंदासीं। ऐं बिल्कुलु ईअं ई 2 ॿिया असांजा जेके फ्रेंच टोस्ट आहिनि उहे असांखे रेडी करणा आहिनि। चांहि सां गॾु तव्हां हिनखे इंजॉय कयो मेज़बान प्रीमियर डस्ट सां, तमामु बहितरीनु लॻंदी। चलो हाणे मां हिनखे हिनजी जेका तरफ़ आहे उहा उटलायूं था। अच्छा, कलर बि तव्हां ॾिसी सघो था तमामु ख़ूबसूरत आयो आहे, छाकाणि त असां हिन में शामिलु कयोसीं रूह अफ़ज़ा। ॿिया बि ब्रेड जा स्लाइसिस खणी था वठूं। अच्छा, इन जा जेके साइड्स आहिनि न उहे मां कट न कया आहिनि। जेकॾहिं तव्हांजी दिलि चए थी कट करण ते त तव्हां कयो, उन्हनि खे बि तव्हांखे ज़ाया नाहे करिणो, बल्कि तव्हां ब्रेड क्रम्स ठाहे सघो था। चलो जी, हिनखे थोरो क्लीन कंदासीं। फ्रेंच टोस्ट अॼु जी असांजी रेसिपी जंहिंमें असां ऐड कयोसीं रूह अफ़ज़ा, खीर, बेदो ऐं दैट्स इट। तमामु लिमिटेड इंग्रेडिएंट्स सां गॾु तयारु पिया कयूं। तमामु मज़ेदार थींदा आहिनि, तमामु बहितरीनु थींदा आहिनि। कलर तमामु सुठो ऐं तमामु ख़ूबसूरत आयो आहे। थोरा अञा हे फ्राई थियनि त पोइ मां इन्हनि खे सर्व कंदमि। पर तमामु ध्यानु रखिजो, जेका ब्रेड स्लाइस हूंदी आहे तमामु जल्दी उन में
कलर अचे वेंदो आहे, ईअं न थिए त तव्हां अनअटेंडेंट इन्हनि खे छॾे ॾियो ऐं पोइ तव्हांजा जेके फ्रेंच टोस्ट आहिनि उहे सड़ी वञनि या डार्कर थी वञनि त पोइ मज़ो न कंदा। हिकु दफ़ो ॿीहर इन्हनि खे उल्टायूं था, हिन तरफ़ूं सुठो इन्हनि खे। अच्छा, मां इन्हनि खे फ्राई थी कयां गिह में। तलो गिह तमामु ज़बरदस्त आहे। चलो जी, रमज़ान में इन्हनि जी स्पेशल पैकेजिंग आई आहे ऐं इन्हनि जा स्पेशल डिस्काउंट आया आहिनि। तव्हां ज़रूरु अवेल कयो, पंहिंजे घर में खणी अचो तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह। इहा ई वजह आहे जो ॿारड़ा बि असांजा चवंदा आहिनि त अम्मा तलो में पचायो, असांखे सेहतमंद बणायो। चलो बसि हाणे इहो ई कलर ॿिए तरफ़ों बि अची वञे त मां इन्हनि खे डिश आउट थी कयां। मेज़बान प्रीमियर डस्ट जो चांहि जो कोप तव्हां तयारु कयो। इन खां बाद में इहे जेके फ्रेंच टोस्ट आहिनि इहे तव्हां उन सां गॾु सर्व कयो, तव्हांखे मज़ो अची वेंदो। अच्छा, हाणे बाहि खे थोरो स्लो था कयूं ऐं मां इहे कढां थी, उन खां पोइ हिते ॿिया ऐड था कयूं। चलो, ॾिसण में बि तमामु ज़बरदस्त था लॻनि। चलो जी, हे थी वियो तयारु ऐं बिल्कुलु ईअं ई ॿिया रेडी कंदासीं। ख़्यालु छड़ो तव्हां इन ॻाल्हि जो रखंदव त तव्हांखे ब्रेड स्लाइसिस इन में डिप करे तव्हांखे छॾणा न आहिनि, बल्कि तव्हां उन ई वक़्तु उन्हनि खे कढी करे फ्राई कंदव, न त हे एॾा सॉफ्ट थी वेंदा त तव्हां इन्हनि खे हैंडल बि न करे सघंदा। थोड़ी बाहि खे बि तेज़ था कयूं। डिप करे बिल्कुलु बि तव्हां इन खे न रखंदव, छड़ो ब्रेड स्लाइसिस खे ऐड कजो चारई तरफ़ों सुठे तरीक़े सां। तव्हांजो इहो जेको रूह अफ़ज़ा जो मिक्सचर आहे इहो सुठे तरीक़े सां सोक थी वञे। दैट्स इट, बस। ऐं इहो जेको आहे असांजो थोरो 2-3 चिमचा आहे, इहो मां इन जे मथां थोरो ऐड थी कयां। बसि थोरो उटलाईंदासीं त वरी बि ऐड कंदासीं। रहमते रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन तव्हांजे लाइ जारी ओ सारी आहे। असांजी सॼी टीम जी उन में इलाही महिनत शामिल आहे। यकीनन तव्हांखे सुठी लॻंदी हूंदी, तव्हां ॾिसंदा हूंदा, तव्हांजे मालूमात में बि इज़ाफ़ो थींदो हूंदो, सभा जी ज़बरदस्त चिट चैट, ॻाल्हियूं ॿोलियूं ऐं इन सां गॾोगॾु असांजी कुकिंग रेसिपीज़। मुंहिंजी इहा ई कोशिशि रही त सहर, इफ़्तार, ईद जे हवाले सां तव्हांजे लाइ ज़बरदस्त रेसिपीज़ हुजनि। यकीनन तव्हां ट्राई कयो पिया, तव्हांखे सुठियूं लॻनि थियूं, तव्हांजो फीडबैक असांखे मिली रहियो आहे। अच्छा, इन्हनि खे मां फ्राई थी कयां। हिकिड़ो ट्विस्ट सां गॾु अॼु असां ठाहिया आहिनि फ्रेंच टोस्ट। इन में असां ऐड कयो अथसीं रूह अफ़ज़ा, ऐं रूह अफ़ज़ा सां इन जो न सिर्फ़ु फ्लेवर ज़बरदस्त थी वियो आहे, बल्कि इन जो जेको कलर आहे उहो तमामु सुठो थो लॻे। गिह में तव्हां इन खे फ्राई कजो ऐं गिह में तमामु बहितरीनु टेस्ट ईंदो आहे। मोस्टली जेके बि असांजा मिठा खाधा आहिनि उन्हनि खे जेकॾहिं हलवो था ठाहियो, शाही टुकड़ा आहिनि, फ्रेंच टोस्ट आहे, उफराटा आहिनि ऐं निहारी थी वई, बिरयानी आहे, जेके असांजा खाधा आहिनि इहे अञा बि मज़ेदार थींदा आहिनि जेकॾहिं तव्हां इन्हनि खे गिह में तयारु कयो। त तव्हां इन्हनि खे गिह में तयारु कजो। हे थोरो मिक्सचर आहे, इहो बि मां हिन जे मथां ऐड थी कयां। बसि 2-3 चिमचा ई रहिजी वियो हो, इनखे बि ऐड था कयूं। सुठे तरीक़े सां ॿिन्हिनि तरफ़ां फ्राई कंदासीं ऐं उन खां पोइ तव्हां जेकॾहिं तव्हां कॾहिं ट्राई न कया आहिनि तव्हां ज़रूरु ट्राई करे ॾिसिजो। इफ़्तार में बि तव्हांजे घर भातियुनि खे ज़रूरु सुठा लॻंदा। जे दिलि चवंदी आहे इफ़्तार में त कुझु मिठो हुजे, कुझु नमकीन हुजे, कुझु चटपटो हुजे, हर तरीक़े जी दिलि चवंदी आहे त जेको फ्लेवर आहे उहो हुजे टेबल ते। कुझु कॾहिं थोरो मिठो तयारु कजो। चलो जी,
बसि हे थोरो इनखे कलर अञा था ॾियूं। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे स्पॉन्सर्स जा नाला मां ॿुधाईंदी हलां। तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिहु, इन सां गॾोगॾु हमदर्द जो रूह अफ़ज़ा, हमदर्द जा असांजा स्पाइस मिक्स आहिनि ऐं इन सां गॾोगॾु मेज़बान प्रीमियर डस्ट, टपाल जी चांहि आहे, पंहिंजे रंग, खुशबू ऐं ज़ाइक़े जे करे सिंध भर में नंबर 1 चांहि आहे। तमामु बहितरीनु चांहि आहे, एनर्जेटिक करे थी वञे, तव्हांजूं अखियूं खुली थियूं पवनि जॾहिं इफ़्तार खां बाद में स्पेशली असां चांहि जो कोप पीऊं था त बसि मज़ो अची थो वञे। चलो हिन तरफ़ों बि थोरो अञा बि मां फ्राए कंदमि। हाणे बाहि जेका आहे असां हिनजी कयूं था बंदि। तलो बनस्पति गिह में असां इनखे तयारु कयोसीं, ठाहियोसीं। अच्छा, हे जेको असां तयारु कयो आहे न, इन जे मथां मां थोरो अञा रूह अफ़ज़ा ऐड था कयूं। हमदर्द जो रूह अफ़ज़ा बसि थोरो शामिल कंदासीं। इन सां जेको फ्लेवर आहे उहो असांजे इन्हनि जो अञा बि वधी वेंदो। चलो, ऐं इहे बि कढी करे डिश आउट था कयूं। चलो जी, तमामु ख़ूबसूरत जेको रंग आहे उहो इन्हनि ते अची वियो आहे ऐं इन में ऐड कयूं था थोरो कैरेमल सॉस। जेको तव्हांखे सुठो लॻे थो उन सां गॾु तव्हां हिनखे सर्व कयो। थोरो फ्रूट ऐड कयो, उहो बि सुठो लॻंदो आहे। अच्छा, उहे असांजा घर भाती, असांजा ॾिसण वारा जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे, ट्यून इन कयो आहे, अॼु जी जेका रेसिपी आहे उहा आहिनि फ्रेंच टोस्ट। तमामु ईज़ी रेसिपी आहे। मां टोटल 3 इंग्रेडिएंट्स जो इन में इस्तेमालु कयो आहे। ब्रेड जो असां वटि स्लाइसिस हुया, मिल्क यानी त खीर, इन सां गॾोगॾु असां इन में ऐड कयोसीं बेदो, 3 शयूं थी वियूं। ऐं असांजो मेन इंग्रेडिएंट्स यानी रूह अफ़ज़ा, उहो असां शामिलु कयो अथसीं। असां हिन में खंडु मिलाइण जी असांखे ज़रूरत न पई आहे, कंहिं कलर खे ऐड करण जी ज़रूरत न आहे। ऐं तव्हां खीर, बेदो ऐं रूह अफ़ज़ा टिनिनि खे मिक्स कयो। मिक्स करण खां बाद में उन में ब्रेड जा स्लाइसिस ऐड कयो। डिप करे उनखे छॾिणो न आहे, छड़ो तव्हां हीअं बसि पंहिंजे साम्हूं डिप कयो, उथलायो ऐं उन खां बाद में तलो बनस्पति में तव्हां उनखे कंदव फ्राए। सुठे तरीक़े सां ॿिन्हिनि तरफ़ों गोल्डन फ्राए कयो ऐं पेशेंस सां गॾु मां 2 स्लाइसिस गॾु फ्राए कयूं आहिनि। थोरा थिक हूंदा आहिनि फ्रेंच टोस्ट, त पोइ ॾिसण में बि सुठा लॻंदा आहिनि। ऐं जीअं ई उहो फ्राए थी वञनि उन्हनि खे कढो ऐं मथां अगेन रूह अफ़ज़ा या कैरेमल सॉस, कंहिं फ्रूट सां गॾु सर्व करणु चाहियो था उहो तव्हां हुन में ऐड कयो। ऐं अॼु रूह अफ़ज़ा सां गॾु असां ठाहियासीं फ्रेंच टोस्ट ऐं हिकिड़े ते असां कैरेमल सॉस ऐड कयोसीं, हिकिड़े ते रूह अफ़ज़ा ऐड कयोसीं। ऐं इन खां अलावा जेके असांजा स्पॉन्सर्स आहिनि उन में हमदर्द जा स्पाइस मिक्स आहिनि, MSG फ्री असांजा इहे मसाला आहिनि ऐं पाकिस्तानी ऑथेंटिक टेस्ट तव्हांखे मिलंदो। तमामु बैलेंस मसाला आहिनि, ईअं न आहे त लूणु तेज़ थी वेंदो या मिर्च तेज़ थी वेंदा। पंहिंजे हिसाब सां घटि या वधीक तव्हां इन्हनि खे ऐड करे सघो था। ऐं इन खां ऐड करण खां बाद में तव्हांखे ऑथेंटिक पाकिस्तानी फ्लेवर, अरोमा उहो तव्हांखे मिलंदो। ज़बरदस्त वैरायटी ऐं रेंज आहे। कबाब जी इलाही वैरायटी आहे, शामी कबाब बि आहिनि, चपली कबाब बि आहिनि, सीख कबाब आहिनि। उन खां अलावा निहारी, कोरमो, बिरयानी, तमामु ज़बरदस्त इन्हनि जी हिकिड़ी ज़बरदस्त वैरायटी आहे। पुलाव मसालो आहे। रूह अफ़ज़ा त असांजो आहे ई, घणनि सालनि खां वठी असां इन जो नालो ॿुधंदा अचूं था ऐं असांजो इन्हनि ते एतमाद बि आहे। हमदर्द जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त मेडिसन में त इन्हनि जो नालो आहे ई, पर हींअर रूह अफ़ज़ा बि आहे ऐं असांजा स्पाइस मिक्स बि। तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा स्पेशल पैकेजिंग में आया आहिनि इन रमज़ान, ज़बरदस्त बचत सां गॾु ऐं स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला टिन में बि ऐं पाउचिस में बि अवेलेबल आहे। तव्हां रीफिल करे सघो था। इन ई करे ॿार बि असांजा चवंदा आहिनि त अम्मा तलो में पचायो, असांखे सेहतमंद बणायो। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन जारी सारी आहे, ज़रूरु उनखे जॉइन कयो, फॉलो कयो। ॾिसो एवरी डे इवनिंग में तव्हांजे लाइ आवाज़ टीवी ते इहा रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन जारी सारी आहे ऐं उमेदु आहे त तव्हांखे तमामु सुठी लॻंदी हूंदी। हींअर किचन जो सेगमेंट जेको आहे सो पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो आहे।
मां तव्हां खां वठंदमि इजाज़त। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो तव्हां जे लाइ मज़ेदार क़िस्म जूं रेसिपीज़ खणी ईंदासीं। ऐं मां हाणे इहो ई चवंदमि त ओवर टू यू सबा। जी नाज़रीन, रहमत रमज़ान जे ख़ुसूसी प्रोग्राम में तव्हांखे भली कार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। नाज़रीन, हमदर्द जेको 100 सालनि खां भरोसेमंद आहे, भरोसेमंद प्रोडक्ट है। हमदर्द तकरीबन 100 साल पुरानी कंपनी है। पाकिस्तान के अर्ली डेज से हमदर्द हर घर का हिस्सा रही है। मेडिसिन हो, सिरप हो या फिर हेल्दी प्रोडक्ट्स हों, हमदर्द ने नेचुरल हर्ब्स पर बेस्ड मेडिसिन बनाई और लोगों का ट्रस्ट दोबारा से स्ट्रॉन्ग करके बिल्डअप किया। जनरेशन से लोग हमदर्द पर भरोसा करते आए हैं फॉर प्योरिटी एंड क्वालिटी। सो इसलिए हमदर्द हर घर का हिस्सा है। आगा साहब, तव्हां फरमायो पिया को किस्सो को वाक़ियो ॿुधायो पिया इमाम हसन अलैहिस्सलाम जे बारे में। जी बिस्मिल्लाह। दुनिया जे साम्हूं ये अज़मत अचे ऐं अवां जो माशाअल्लाह परवरदिगार सभिनी तौफ़ीक़ात में आवाज़ थी इज़ाफ़ो फरमाए। आमीन आमीन। त एॾे सुहिणे ज़िक्र जो अवां इनकाद कयो आहे, यादि कयो था ये अज़मत वारी शख़्सियतनि खे। मदीने में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद आहे। जी। पाण नबी सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहिनि। ईद जो ॾींहुं आहे। इमाम हसन अलैहिस्सलाम, इमाम हुसैन अलैहिस्सलाम अची चवनि था नाना, हाणे ईद अचण वारी बि आहे। जी। चवनि था नाना, हर कंहिं वटि पंहिंजी सवारी मौजूदु आहे, असांखे सवारी खपे, असांखे सवार थियणो आहे। जी। त पाण फरमा मस्जिद में त अचो मुंहिंजे कुल्हे ते वियो, मां तव्हांजी सवारी आहियां। सुभान अल्लाह। हिकिड़े पुट खे इमाम हसन मुश्तबा खे सॼे कुल्हे ते, इमाम हुसैन खे खबे कुल्हे ते विहारे हलणु लॻा। मस्जिद खां ॿाहिरि निकिता आहिनि सवारी ते सवार थी करे। उन्हनि चयो नाना, ॿियनि जी सवारियुनि वटि मुहार बि आहे, लगाम बि आहे, असांजी सवारी वटि फरमाए हे मुंहिंजी ज़ुल्फ़ूं आहिनि, इन्हनि खे हथ में ॾियो। अल्लाहु अकबर। हाणे हलणु लॻा। जीअं जो निकिता आहिनि त हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॾिसी चवनि था त निअमल मरकब, केॾी त सुहिणी सवारी आहे। नबी अकरम पाण सवारी थी आहिनि, हसन मुश्तबा, इमाम हुसैन अलैहिस्सलाम हे सवार आहिनि। फरमाए त निअमल मरकब, केॾी त सुहिणी तव्हांजी सवारी आहे, वाह वाह, तव्हांजो छा नसीब आहे, छा अज़मत, छा शान आहे तव्हांजी, एॾी अज़ीम सवारी तव्हांखे मिली आहे। पाण सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नेमल राकिब, ही बि त ॾिसो त सवार केॾा ख़ूबसूरत आहिनि, केॾी अज़मत वारा, केॾी शान वारा सवार आहिनि। त जंहिंजे लाइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सवारी बणिजी वञनि, उनखे हसन मुश्तबा चयो आहे। सुभान अल्लाह। अज़मत ऐं इल्म जो आलम इहो आहे, हसन मुश्तबा जो इल्म। जॾहिं हाकिम शाह मदीने आयो आहे ऐं इमाम हसन मुश्तबा सां मुलाक़ात कंदे हुन चयो त तव्हांजा बाबा बि वॾा वॾा दावो कंदा हुया त सलूनी सलूनी क़बलन तफ़क़िदूनी, और को आसमान जे रास्तनि खां ईअं वाक़िफ़ न आहे जीअं अली ज़मीन ऐं आसमान जे रास्ते, को ज़मीन जे रास्ते खां एॾो वाक़िफ़ न आहे जीअं अली आसमान जे रास्ते खां वाक़िफ़ आहे। छा तव्हां वटि बि उहो ई इल्मु आहे? फरमायो हा, जेको इल्मु मुंहिंजे बाबे वटि हुयो सॼो मूं वटि आहे, मां हुनजो वारिस आहियां, इल्म में बि वारिस आहियां। फरमायो त हे ॿुधायो, हीउ जेको खजियुनि जो वणु आहे, इन में घणी खजी लॻल, घणी खारकूं आहिनि, वण में घणी खारकूं आहिनि। इमाम जे पोयां खजीअ जो वणु हुयो। जी जी। इमाम गर्दन घुमाए करे न ॾिठो त छा आहे, उते ॿी फरमाए हिन में 4004 खजियूं आहिनि, 4004। हे दावो इमाम जो अची वियो साम्हूं। हुन चयो ठीकु आहे, तव्हां चयो 4004, ख़ादिम खे नौकर खे हुकुम ॾिनो त घणो हिनखे घणी आहिनि। गणण लॻो, गणंदे हुन चयो 4003। अच्छा, हेॾो क़रीब अची वियो अदद, त 4003 बि सही आहे। इमाम जन फरमायो न, इनखे चयो खजी पाण ॿाहिरि कढे थो या मां हुकुम ॾियां खजी पाण ॿाहिरि अचे। अल्लाहु अकबर। पाण ॿाहिरि अचे। सुभान अल्लाह। इख्तियार। जी जी। ये नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि ते पत्थर कलमो पढ़ियो आहे। को तसव्वुर करे सघे थो? पत्थर बि कलमो पढ़ंदो आहे। हज़ार मौजज़ात मौजूद आहिनि। जी। त शर्मिंदा थी वियो, पंहिंजे खीसे में खजी कढी ॿाहिरि, 4004 पूरी थी वई। सुभान अल्लाह। हुन चयो वाह, तव्हांजो छा इल्मु आहे। फरमाई जॾहिं मां चए छॾियो त एतिरी आहिनि त एतिरी थियणु खपे। ही अली इब्न अबी तालिब जो पुटु आहे, नबी अकरम जो नवासो आहे। हे सीरत मुस्तफ़ा जो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको अॻिते वधी रहियो आहे। सुभान अल्लाह। क़िबला, तव्हां बहितरीन इरशाद फरमायो। छो त असीं मौला अली अलैहिस्सलाम जन लाइ बि ॿुधंदा आहियूं त उन्हनि खे केतिरो न इल्मु हो ऐं हू पाण दावा कंदा हुआ त मूंखां पुछो, ऐं उन्हनि खां हेॾां होॾां जा सवाल कया वेंदा हुआ त मां अॼु छा खाधो आहे, मुंहिंजी मौत कॾहिं थींदी, मां ख़ुशि कॾहिं थींदुमि। पर
उहो इल्मु मौला अली अलैहिस्सलाम जन खां न वरितो वियो जेको हू चवंदो रहियो त पुछो मूंखां पुछो, अगरि मां आहियां त मूंखां फ़ाइदो वठी वठो। नाज़रीन हलंदासीं हाणे बहितरीन कलाम ॾांहुं। सो आपसे गुजारिश है आप हमें कोई कलाम सुना दे, फिर हम गुफ्तगू आगे बढ़ाते हैं। फकीरों का भी क्या चाहे, जहाँ बस्ती बसा बैठे। फकीरों का भी क्या चाहे, जहाँ बस्ती बसा बैठे। फकीरों का भी क्या चाहे, जहाँ बस्ती बसा बैठे। अरे अली वाले जहाँ बैठे, वहीं जन्नत बना बैठे। अली वाले जहाँ बैठे, वहीं जन्नत बना बैठे। और फराज़ेदार हो मक़तल, हो ज़िंदा हो के सहरा हो। फराज़ेदार हो मक़तल, हो ज़िंदा हो के सहरा हो। जली इश्क़े अली की शम्मा और दीवाने आ बैठे। जली इश्क़े अली की शम्मा और परवाने आ बैठे। और कोई मौसम कोई भी वक्त, कोई भी इलाका हो। कोई मौसम कोई भी वक्त, कोई भी इलाका हो। जहाँ ज़िक्रे अली छेड़ा, वहाँ दीवाने आ बैठे। और अली वालों का मरना भी कोई मरने में है मरना। अली वालों का मरना भी कोई मरने में मरना है। चले अपने मकान से और अली के दर पे आ बैठे। चले अपने मकान से और अली के दर पे आ बैठे। और इधर रुखसत किया सबने, उधर आए अली लेने। इधर रुखसत किया सबने, उधर आए अली लेने। यहाँ सब रो रहे थे, हम वहाँ महफिल सजा बैठे। यहाँ सब रो रहे थे, हम वहाँ महफिल सजा बैठे। आखिरी शेर आप सब समाप्त कीजिए।
یہ کون آیا کہ اس تقبال میں سب انبیاء اٹھے، یہ کون آیا کہ اس تقبال میں سب انبیاء اٹھے، نہ بیٹھے گا کوئی بھی جب تلک نہ فاطمہ بیٹھے، نہ بیٹھے گا کوئی بھی جب تلک نہ فاطمہ بیٹھے، فقیروں کا بھی کیا چاہے جہاں محفل سجا بیٹھے۔ ماشاء اللہ، سبحان اللہ۔ مفتی قدرت اللہ صاحب، علم کی بات ہوئی، امن کی بات ہوئی، سخاوت کی بات نہ ہو کیسے ہو سکتا ہے؟ سو اس ہستی نے کتنی سخاوت کی؟ جناب حضرت حسن مجتبی رضی اللہ تعالیٰ عنہ جیسے علامہ صاحب نے ارشاد فرمایا کہ چونکہ نبی پاک صلی اللہ علیہ وسلم کی تربیت کا اثر تھا، تو آپ علیہ السلام جس طرح آپ کی سخاوت جو ہے وہ آپ جیسا سخی نہ پہلے کائنات میں کبھی آیا اور نہ کبھی آئے گا، کہ آپ کے پاس اگر کوئی مال غنیمت آ بھی جاتا تھا تو آپ علیہ السلام اس وقت تک مسجد نبوی سے اٹھتے نہیں تھے جب تک سارے کا سارا غربا مساکین میں تقسیم نہ فرما دیتے۔ تو یہ ساری چیزیں تو ان کو آپ علیہ السلام کے گھرانے سے وراثت میں ملی ہوئی ہیں جی۔ اور آپ کی سخاوت کا عالم تو یہ تھا کہ روایات میں آتا ہے کہ بعض اوقات اکثر اوقات ایسا ہوتا تھا کہ ایک ایک بندے کو 1-1 لاکھ درہم آپ جو ہے ویسے ادا کر دیا کرتے تھے، اور کوئی بھی آپ کے دروازے پر آتا تھا تو آنے والا سائل جو ہے وہ بالکل خالی نہیں جاتا تھا، کیونکہ وہ گھرانہ یہ ایسا سخی گھرانہ ہے کہ جو ان سے نسبت قائم کر لیتا ہے اور جو ان سے جس چیز کا سوال کرتا ہے وہ خود رب فرماتا ہے وَيُؤْثِرُونَ عَلَىٰ أَنفُسِهِمْ وَلَوْ كَانَ بِهِمْ خَصَاصَةٌ، جیسے جناب علی المرتضیٰ رضی اللہ تعالیٰ عنہ کے شان میں مفسرین کرام فرماتے ہیں کہ یہ آیت نازل ہوئی تو چونکہ جناب علی المرتضیٰ رضی اللہ تعالیٰ عنہ کے سخاوت دیکھیں اور اس سے پہلے رسول پاک صلی اللہ علیہ وسلم کے سخاوت کو دیکھیں تو یہ سارا ایک سلسلہ تھا جو وراثت میں جناب حضرت حسن مجتبی رضی اللہ تعالیٰ عنہ کو ملا، کہ جو بھی آپ کے در پہ آتا تھا آپ خالی نہیں لٹاتے تھے، خود حالت یہ ہوتی تھی کہ فاقوں سے گزر جاتی رات لیکن در پہ آنے والے کو آپ بھوکا نہیں سلایا کرتے تھے۔ تو یہ اس چیز کی ضرورت ہے، میں کہتا ہوں کہ جیسے میں نے شروع میں عرض کیا کہ ہم جیسے زبانی یہ کہتے ہیں کہ ہم رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم اور آپ کے اہل بیت کے غلام ہیں، چاہنے والے ہیں، اس میں کوئی شک نہیں ہے، لیکن حقیقت یہ ہے کہ یہ ہمارا یہ چاہنا ہماری محبت قبولیت کا درجہ تب حاصل کرے گی جب ہم عملی طور پر ان کی تعلیمات کو اپنائیں گے، جس انداز میں انہوں نے زندگی گزاری ہم ان کو اس وقت کو ہم اپنی عملی زندگی میں لائیں گے تو انشاءاللہ اللہ ہماری زندگیوں میں بہار لے کر آئے گا۔ بہترین قدرت اللہ صاحب کے الفاظ ناظرین نہیں لفظن سا خوبصورت لفظن سا وٹھوں تھا ننढड़ो ब्रेक तव्हां केरा न वञो वरी वापसि था अचूं। रहमत रमज़ान जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में सबाबरो तव्हांखे भलीकार करे थी हिकु भेरो ॿीहर तव्हांखे इमाम हसन अलैहिस्सलाम जंहिंजी विलादत बासआदत मुबारक हुजे। ख़ुसूसी प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। मौलाना सैयद कंबर अली शाह नकवी साहब जन मौजूदु आहिनि। मौक़े जो फ़ाइदो वठंदासीं ऐं तव्हां खां पोइ मां उहो ई सवाल कंदमि मुख़्तसिरन त सखावत खे बि तव्हां थोरो बयानु कंदा हलो ऐं इन खां पोइ जेको मेन ऐं अहम सवाल अॼु जी ट्रांसमिशन जो इहो आहे त इमाम हसन अलैहिस्सलाम लाइ चवंदा आहिनि त कॾहिं बि जंग न विढ़ियाऊं। सुलह पसंद हुया, बेशक सुलह पसंद हुया, पर असांखे जंगनि जा वाक़िया मिलनि था। प्लीज़ थोरो डिफाइन कंदा। माशाअल्लाह इहो वाक़ई नवां सुठो सवाल कयो आहे। जी। ऐं इमाम हसन अलैहिस्सलाम खां सुलह कई वई आहे, इमाम पाण पेशकश न कई त मूंसां तव्हां सुलह कयो। हिकिड़ी ॻाल्हि जिते सुलह जी ज़रूरत पवंदी आहे उते सुलह कबी आहे, जिते जंग जी ज़रूरत पवंदी आहे उते जंग कबी आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत असांजे साम्हूं आहे। उन्हनि जंगूं बि कयूं आहिनि ऐं सुलह हुदैबिया बि कई आहे, जिते जंहिं शइ जी ज़रूरत आहे। साॻी सीरत इमाम हसन मुजतबा अलैहिस्सलाम जी बि आहे। जंग जमल हुजे इमाम जंग विढ़ंदा नज़र था अचनि, जंग सिफ़ीन हुजे इमाम जंग विढ़ंदा नज़र था अचनि, जंग नहरवान हुजे इमाम विढ़ंदा नज़र था अचनि। पर जॾहिं सुलह जी ज़रूरत पई त इमाम खां सुलह कई वई, इमाम सुलह बि कई आहे। जंहिंमें उम्मत जो वसी मफ़ाद हुजे, जंहिंमें खूरेज़ी ख़तमु थिए, उहो इमाम अलैहिस्सलाम जो
किरदारु ऐं सीरत रही। जॾहिं त बनी हाशिम में शुजात त हिकिड़ो उन्हनि जो मरकज़ी चहिरो आहे, माना बनी हाशिम शुजा तरीन अरब जा, शुजात उन्हनि जे घर जी आहे। जी त ईअं थी नथो सघे त बनी हाशिम जो हेॾो वॾो शख़्स हुजे ऐं विढ़नि न अचे उनखे। इमाम हसन जी शुजात मौजूदु आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि अवां सखावत जी जेका कई आहे, जी जी त सखावत एॾी मशहूरु हुई त मदीने में ऐं कूफ़े में इमाम जो दस्तरखान विझंदो, माण्हू मुसाफ़िर मोमिन हेॾे होॾे जा ग़रीब परवर सभु अची करे हुते मानी खाईंदा बि हुया, घर वारनि जे लाइ वठी बि वेंदा हुया। कहिड़े दौर में जिते अरब में मानी खाराइण वॾी ॻाल्हि हुई जी ऐं डेली इमाम हसन अलैहिस्सलाम जे दस्तरखान ते माण्हू फैज़याब थींदा रहिया। जॾहिं मदीने में हाकिम शाम आयो ऐं उन्हनि तहाइफ़ ॾियणु शुरू कया, सभई अचनि पिया, गिफ्ट वठी वेंदा हुया। इमाम हसन मुश्तबा अलैहिस्सलाम शाम जे वक़्तु उते वारिद थिया मुलाक़ात जे लाइ। उन चयो, हसन तूं अवां आख़िर में इन करे आया हो त मुंहिंजा तहाइफ़ ख़तमु थी वञे, मुंहिंजो माल ख़तमु थी वञे, तव्हांखे मां कुझु न ॾेई सघां? पर ईअं न आहे। ख़ादिम खे हुकुम ॾिनो, जेको सुबुह खां शाम ताईं सभु विरायो आहे इमाम हसन जे लाइ, एतिरो ई माल वठी अचो। सुभान अल्लाह। उहो सभु अशरफियूं दिरहम दीनार सभु ढेर इमाम जे साम्हूं हुयो। जी साम्हूं रखी चए करे थो, हाणे चए छा थो, चए थो मां हिंदा जो पुटु आहियां। सही। इमाम ख़ामोश रहिया, वेही ॻाल्हि ॿोल थी वई। जॾहिं वञण जो इरादो कयो त इमाम पैर ज़मीन ते रखिया वञण जे लाइ। ख़ादिम दौड़ंदो आयो हिकिड़ो ऐं इमाम जी नालैन खे हुन सिधा कया, जूतियूं सिधी करे छॾियूं फ़क़ति। जीअं हुन इमाम जी जुती सिधी कई आहे, इमाम अलैहिस्सलाम फरमायो, हे सभु माल जुती सिधी करण जे नतीजे में तुंहिंजो आहे। अल्लाहु अकबर। हे सभु माल पाण सां खणी वञ। सुभान ऐं अल्लाह। इमाम मुड़ी फरमाइनि था, मां फातिमा जो पुटु आहियां। हाय हाय हाय। माल जी असांखे लालच न आहे, जी असां दौलत जे पोयां न आहियूं, असां दुनिया जे पोयां न आहियूं। छो त मौलाए काइनात अलैहिस्सलाम दुनिया खे 3 तलाक़ूं ॾेई छॾियूं। असां हादी आहियूं, असांजो कमु हिदायत ॾियणु आहे, कॾहिं तलवार जे ज़रिए, कॾहिं सुलह जे ज़रिए। असां मोमिननि जी इंसानियत जी ख़िदमत जे लाइ, हिदायत जे लाइ अलाह जी तरफ़ां दुनिया में आया। हीअ इमाम जी सीरत आहे ऐं असांखे बि खपे त इमाम जी सीरत में भरपूर फ़ाइदो वठूं। जेकॾहिं मुसलमान इहा सीरत इन सीरत ते अमल कनि त दुनिया में अॼु यहूदियुनि जो कब्ज़ो न हुजे, मुसलमान में बदी हुजे, मुसलमान क़ाबिज़ हुजनि, हर जाइ ते इस्लाम जो प्रचार थिए। पर असां एॾी कसीर तादाद में थींदे बि कमज़ोर आहियूं। जी इन्हीं करे त सीरत में असां कुझु वरितो न आहे। क्या कहेंगे आप इस पे कुदरतुल्लाह साहब? माशाल्लाह अल्लामा साहब ने बड़ी खूबसूरत बात की। बात शुजात की हो रही थी तो मेरे जहन में एक रिवायत आ रही थी ज़रूर कि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिस मर्ज़ में आपका विसाल ज़हरी हुआ तो उस मर्ज़ के दौरान जनाब सैयदा तैयबा ताहिरा आबिदा जाहिदा कानिया राकिया साजिदा साबिरा शाकिरा ख़ातून जन्नत सलामुल्लाह अलैहा। हमारा तो हाल ये है कि हम जो है वो अदब की वजह से उनका नाम लेना भी बेअदबी समझते हैं। जी तो जनाब ख़ातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जो शहजादों को लेकर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में आती हैं और अर्ज़ की या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनको भी अपनी विरासत में से कुछ अता फरमा दें। तो मेरे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, हसन मेरी हैबत और जुर्रत का जो है वो वारिस है और हुसैन मेरी शुजात और सखावत का वारिस है। तो जिनको विरासत के अंदर ये चीज़ें मिली हुई हों तो वो बयान बंदा ना भी करे तो वो फिर भी जो है वो सबके सामने आ जाती है कि अल्लाह ताला ने उनको इतना नवाजा है कि मैं फिर वही बात कहूँगा कि जिनकी तरबियत आगोश मुस्तफ़ा में हुई हो, मैं नहीं समझता कि उनके ज़िंदगी के किसी पहलू में कोई कमी रह गई हो। इसलिए हमारी बका और निजात इसी में है कि हम उनके नक्शे कदम पर चल के अपनी आखिरत की निजात का अपने आप ज़रिए बना लें। जी माशाल्लाह, बेहतरीन बात। नाज़रीन, ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि पर वक़्तु असांजो बिल्कुलु पुॼाणी ते पहुतो आहे, सो वठंदासीं तव्हां सभिनी खां इजाज़त। असीं पंहिंजे महिमाननि खां बि इजाज़त वठंदासीं। मुफ्ती कुदरतुल्लाह साहब, आपका बहुत शुक्रिया, आप प्रोग्राम में आए, बेहतरीन आपने बातें की। किबला मौलाना सैयद कंबर अली शाह नक़वी साहब, तव्हांजी महिरबानी आगा, तव्हां आया, तव्हां असांखे बेहतरीन किस्सा ॿुधाया। सैयद शाहान ज़ैदी, आपका भी बहुत शुक्रिया। सैयद ओन रज़ा जाफ़री, आपका भी बहुत शुक्रिया। नाज़रीन, ॾींदा सबा अबड़ो खे इजाज़त इन ई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखो खोड़ सारो ख़्यालु ऐं अॼु को जेको ॾींहुं आहे उनखे मल्हायो ज़रूरु, पर पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु ॿुधायो। मां पंहिंजे हर प्रोग्राम में चवंदी आहियां, जेके असीं इहे स्पेशल ॾींहं सेलिब्रेट कंदा आहियूं, चाहे को बि ॾींहुं हुजे, उन बारे में असीं पंहिंजे ॿारनि खे तालीम ज़रूरु ॾियूं, चाहे उहो दीनी हुजे चाहे दुनियावी ॾींहुं हुजे। असीं छो सेलिब्रेट करे रहिया आहियूं, इन जो मक़सदु छा आहे, असांखे अॻियां हली केॾांहुं वञिणो आहे, छा करिणो आहे,
इहा तालीम पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु ॾींदा कयो। सो वठंदासीं तव्हां खां इजाज़त, ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। वेंदे वेंदे असीं हिकिड़ो क़सीदो ज़रूरु ॿुधंदासीं सैयद औन जे आवाज़ में। बिस्मिल्लाह। मुख्तसर कलाम। नौ के कलम का वार जो तलवार हो गया, नौ के कलम का वार जो तलवार हो गया, दुश्मन भी सुलह करने को तैयार हो गया, दुश्मन भी सुलह करने को तैयार हो गया, नौ के कलम का वार जो तलवार हो गया, दुश्मन भी सुलह करने को तैयार हो गया, सुलह हसन की जंग ने ऐसा जगड़ लिया, दुश्मन अली का आज गिरफ्तार हो गया, खत खींच कर ये फौज से बोला अली का शेर, खत खींच कर ये फौज से बोला अली का शेर, उस पार भेज दूंगा जो इस पार हो गया, उस पार भेज दूंगा जो इस पार हो गया, नौ के कलम का वार जो तलवार हो गया। रमज़ान